सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम, सलाम सिंध, सलाम पाकिस्तान, सलाम पूरी दुनिया। माया आसिफ सियाल मूंसां गॾु आहिनि माया अज़रा ख़ान। आसिफ मूंखे ॾिसी चए थो माया आसिफ सियाल, मूंखे त ख़बर आहे, सभिनी खे ख़बर आहे। ऐं सभु कीअं आहियो, ठीकु आहियो? ऐं उमेदु कयूं था त ठीकु हूंदो। तव्हांजी जेका सुबुह जी शुरूआति या स्टार्ट आहे उहा बि सुठी ई थी हूंदी। ऐं सुबुह सां हाणे जेका जीअं जीअं सीउ वधे पियो आसिफ, हाणे थोरो मतिलबु हिकिड़ो छा चवंदा आहिनि एनर्जी, मां चवां पई एनर्जी असांजी घटि थींदी, पर एनर्जी जेको न वधे थी सुबुह सां उथण सां। ऐं सो बि थधि में उथण जो हिकिड़ो वरी मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे। छो जो जॾहिं तव्हांखे उस लॻंदी आहे न त तव्हांजे जिस्म खे उन टाइम उस जी ज़ाहिरी ॻाल्हि ज़रूरत हूंदी आहे, ऐं उहा ई शइ तव्हांखे खपंदी आहे। ऐं वरी प्लस में विटामिन डी बि मिलंदी आहे, त ॾाढो सुठो लॻंदो आहे। सुबुह जी शुरूआति ॾाढी भली थींदी आहे। सुबुह जी शुरूआति पर इहा असां वटि अञा सीउ आयो किथे आहे? कराची में ठीकु आहे त सही न। वरी पघर अचे थो हाणे हिन टाइम पाण जेको आहे सो भले एसी भले पियो, पर पोइ बि असांखे हिन टाइम फील थिए पियो टेम्परेचर। पर ॻोठनि में चवनि था त पर बाक़ाइदा सवड़ियूं बवड़ियूं निकिरी आयूं आहिनि, ऐं माण्हू जेको आहे सो बिल्कुलु ॾकणी वकणी थिए पई, चए बाक़ाइदा चिल लॻा पिया आहियूं असां, बर्फ़ थी विया आहिनि। सो न जनवरी ताईं जेको आहे अञा एतिरो थधि कोन थींदी जहिड़ी माना ॿुधाई बि वञे पई। ॻोठनि जी साइड इन करे घणी थींदी आहे छो जो उते खुलियल जेको आहे मैदान हूंदा आहिनि, ॿनियूं हूंदियूं आहिनि, उन हिसाब सां। ऐं हिते त ज़ाहिरी ॻाल्हि आहे जिथे किथे बिल्डिंग्स ठहियूं पियूं आहिनि त हवा बि त रोकजे नी न उन हिसाब सां। हिते थोरो घटि हूंदो आहे। ऐं ॿियो जेको आहे असांजे ॻोठनि जी साइड ॾिसो कचा घर ठहियल हूंदा आहिनि ज़मीन ते, ऐं उहे उअं ई थधा हूंदा आहिनि, त वरी थोरी थधि पवंदी आहे त घणी थधि महसूसु थींदी आहे। उहो दौर वियो, कचा बचा घर कोन अथव। मुंहिंजे ख्याल तव्हांखे 50 साल थी विया आहिनि, न विया हो? हाणे पका थी विया आहिनि, हाणे पका थी विया आहिनि, माण्हू बि पका थी विया अथव, ऐं ॻोठ बि घर बि पका थी विया आहिनि। अॻी बकरा आई त हलाए छॾींदीमांसि। हाणे जेको आहे न ज़रूरी आहे, माना कुझु न कुझु ऑब्जेक्शन। ॾिस न मैदान खुलियल आहिनि न, उते ॿनियूं आहिनि, ऐं कचा घर अॼु ताईं बि आहिनि। कचनि घरनि मां मुराद त हीअं बिल्डिंग्स त कोन्हनि न ठहियल असांजे शहरनि में, ऐं उहा ॻाल्हि थी कयां मां। माना कचा हू कोन त मिटी जा थी चए, बरसाति पए त किरी पए। कचा त उहे हूंदा आहिनि, उहे न माना नंढा घर भला। सही आहे, नंढा भला नंढा। अगरि वॾे में वॾो घर बि ठहियल हूंदो त उहो तव्हांखे 2 माड़ 3 माड़ 4 माड़ ताईं मिलंदो, वधीक कोन मिलंदो। हिते त हाणे बुर्ज खलीफ़ा जहिड़ा ठही विया आहिनि। अच्छा, कॾहिं कॾहिं वॾी बिल्डिंग्स खे ॾिसी ऐं सोचींदी आहियां ठाही कीअं अथनि, मतिलबु हिकिड़ो इहो बि हाणे कुदरत जो निज़ाम आहे, दिमाग़ आहे अलाह साईं ॾिनो हुननि खे, ऐं कीअं पंहिंजी हिकिड़ी ज़मीन जी टुकड़ी ते वरी उनखे मथे खणी था वञनि। वॾी शइ आहे इहा, बि हिकिड़ी फन आहे, आर्ट आहे इहो बि हिकिड़ो आर्ट आहे। ऐं हक़ीक़त आहे जेकर कॾहिं सिर रखी माना मज़दूर कमु कंदा आहिनि, ईअं असां जाम कमु कयो आहे। असांजो जॻह जो कमु हले पियो तक़रीबन 15-20 साल अॻु में जेको आहे सो सभु पोइ असांजे कज़िन्स ऐं जेको आहे सो वेही करे पोइ बाबा चवंदो, बाबा सिरुनि खे धो, माना जीअं थां धोइबो आहे न ईअं सरिनि खे धोआरींदो। पोइ बाबा जो इलाही दिमाग़ अलाए छो माना ईअं कमु कंदो। पोइ बाक़ाइदा तर कबियूं आहिनि सिरूं, तर कबियूं आहिनि, पोइ तर कराए करे पोइ असां कमु कंदा हुआसीं, पंहिंजी जॻह जो पाण कमु कयोसीं, लिफूं पइजी वेंदियूं असांखे न। असां मज़दूरनि सां गॾु माना कमु कयोसीं, ऐं मज़ेदार रहियो आहे बिल्कुलु। माना मां ईअं सम्झो की माना हू टेक्निकली त ख़बर न आहे, पर अधु राज़ो आहियां। अच्छा, हा ईअं कमु करे। ऐं सुठी ॻाल्हि आहे, माना उहा ई ॻाल्हि आहे, माना हर कमु जेको आहे थोरो घणो माण्हू खे अचणु खपे, या थोरे घणे कम जी एक्सपीरियंस हुजे। तव्हांखे जेकॾहिं अपॉर्चुनिटी मिली वञे, मां हाणे त कोन कंदसि, नंढे लाइ ख़बर न कयां या न कयां। हाणे त पाण उथी माण्हू पाणी पीअण जे लाइ पोइ आहे त सोचे थो उथां या न उथां। न हे त ठीकु आहे, असां हिनखे राज़ो था चऊं न, तॾहिं जेको आहे सो तव्हां कंहिंखे न बि कयो। जेकॾहिं चऊं आर्किटेक्चर, सिविल इंजीनियर, त पोइ माना अज़रा करे अची वेंदी। राज़ो त माना ईअं सम्झो त माना ईअं हुनजी का इज़त ई न आहे। राज़ो मिस्त्री छो इज़त न आहे? पहिरियां त नालो किताब में उनजो आयो आहे।
पर इहा बि ॻाल्हि आहे की जेको आहे सो प्रोफेशनल थोरो हुजणु खपे अॼुकल्ह मन इहा वॾी ॻाल्हि आहे की बिना कंहिं रिसोर्सिस जे हे वॾी हिकिड़ी फील्ड आहे वास्ट फील्ड आहे तव्हां जेकॾहिं वेस्टर्न कंट्रीज़ में ॾिसंदो ॿाहिरि ॾिसंदो उते प्रोफेशनल जेको आहे सो इहे हूंदा आहिनि ऐं उनखे बाक़ाइदा जेको आहे सो कैलकुलेशन हूंदी आहे त कहिड़ी माप किथे कीअं मटीरियल कहिड़े तरीक़े सां फिज़िक्स उन्हनि खे ईंदी आहे साइंटिफिक माना साइंटिस्ट हूंदा आहिनि भई मूंखे ईअं लॻंदो आहे उन्हनि जो एतिरी मेजरमेंट एतिरी और ऐं हाणे त ज़ाहिर ॻाल्हि आहे कोर्स था थियनि हिन शइ जा बाक़ाइदा पढ़ी था अचनि ऐं असांजे दौर में त माना जॾहिं हाणे असां आया आहियूं न्यू जनरेशन आवाज़ घटि करे छॾियोसि को मसलो न आहे सो बहरहाल माना मूंखे ॾेई छॾियो ख़ैर हलो तव्हां कंटिन्यू कयो न मां पाण कयो न बसि ख़ैर असांजे मोबाइल में हिन टाइम ते जेको आहे सुठी ॻाल्हि आहे आइतल कुर्सी हलंदी आहे ऐं पर असां इहो चवंदा आहियूं त माना आवाज़ हिन करे घटि कंदा आहियूं त क़ुर पाक जॾहिं हले त माण्हू वरी सुकून सां ॿुधे पर असांखे कंटिन्यूसली ॻाल्हाइणो हूंदो आहे सो बहरहाल इहा बि हिकिड़ी सुठी शइ आहे त तव्हांखे यादगिरी थी वेंदी आहे मोबाइल में ॾिसो न केतिरा ऐप अची विया आहिनि त माना तव्हांखे यादगिरी आहे त हिन वक़्तु तव्हांखे हीअ सूरत पढ़णी आहे या अज़ान जो टाइम आहे त तव्हांखे यादगिरी अची वेंदी आहे त अज़ान अची वेंदी आहे त तव्हां उथी करे अगरि निमाज़ पढ़णी आहे त वञी निमाज़ पढ़ी सघो था सो इहे बि सहूलियतूं आहिनि ऐं इहो जीअं ॻाल्हि कयूं पिया असां राज़े जी त राज़ो जेको आहे ॾिसो असां पंहिंजे बुनियाद खां वठी असांखे पढ़ायो वञे थो त राज़ो छा आहे राज़े जो कमु छा आहे ऐं हिन वक़्तु त हाणे पूरा माना हिकिड़ियूं यूनिवर्सिटीज़ खुली वियूं आहिनि बाक़ाइदा माण्हू कोर्स था कनि बाक़ाइदा सिखनि था त जेको स्ट्रक्चर कीअं ठाहिजे डिज़ाइन कीअं ठाहिजे बिल्डिंग कीअं ठाहिजे कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं हुन में ॾिजनि छा कजे पर पहिरियां वारा जेके माण्हू हुया उहे पंहिंजे दिमाग़ खां उहे कमु वठंदा पंहिंजे दिमाग़ में उहे शयूं हूंदियूं जेके सभिनी सां शेयर करे वरी हिकिड़ी पूरी टीम हूंदी आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहा मिली करे उहा जॻह ठाहींदी आहे जाइ ठाहींदी आहे ऐं चवंदा आहिनि त जेके पहिरियूं जायूं ठहियल हुयूं अॼु खां वधीक मज़बूत आहिनि इहो बि चयो वेंदो आहे पर इहो छो चयो वेंदो आहे मटीरियल जे हिसाब सां अॻु प्रोफेशनल हूंदो प्रोफेशनलिज़म अॻु में बि रहियो आहे ऐं वॾा जेको आहे सो वाक़ई जेको आहे सो असां हिस्ट्री में ॾिसूं ख़ुदाबाद मस्जिद तव्हां ॾिठी हुजे दादू में तव्हां जॾहिं गुज़र थींदो हुजो त हुनजी वॾी तारीख़ आहे उनखे ॿुधाईंदा आहिनि त माना हिकिड़ो राज़ो माना कमु करे पियो बादशाहत जीअं हूंदी आहे बादशाह जो दिमाग़ु हूंदो आहे त उहो चवंदो आहे की हिन राज़े खे जेको आहे सो हथु कटे छॾियो सो राज़ो माना जीअं पंहिंजी का तख़लीक़ हुन कई ख़ुदाबाद मस्जिद जेका तख़लीक़ करे कई उन में ई जेको आहे सो हुन पनाह वरिती इहो त ॻोल्हे न पिया सघनि हुनखे सो अहिड़े तरीक़े जी तारीख़ आहे अञा वधीक जेको आहे सो हुनजे बारे में मूंखे एतिरी नॉलेज न आहे लेकिन मतिलबु ईअं बादशाह कंदा सो हाणे जे हिसाब सां जेकॾहिं असां ॾिसूं न असांजो छा जो सिंसेरिटी न आहे ऐं मूंखे सम्झ में न ईंदो आहे की जंहिंखे कुझु न ईंदो आहे उहो कुझु बि थी वेंदो आहे ठीकु आहे कुझु बि थी सघे थो अनएक्सपेक्टेड हाणे तव्हांखे मां नंढड़ियूं मिसालूं ॾियां थो जेके असां चवंदा आहियूं न की रोड रस्ता कसम सां मतिलबु कंहिंजो को कमी न आहे को मतिलबु कंहिंजो लिंक ई न आहे त हे माना रोड में पथरी कीअं पवंदी आहे केतिरी ऐं उहे जेको आहे सो ठीका उन्हनि खे मिलंदा आहिनि ऐं उन्हनि खे गवर्नमेंट जी तरफ़ खां ठीका मिलंदा आहिनि ऐं माना असां हीअं ॾिसी हैरान थींदा आहियूं बाबा इन जो कहिड़ो कमु हे त इंजीनियर जो कमु आहे हिनखे 2 करोड़ जो ठीको कीअं मिलियो आहे पर यकीननि उन में सियासी हथ हूंदा आहिनि मुलविस हूंदा आहिनि कमीशन सिस्टम हूंदो आहे ऐं पोइ जेको आहे सो कमीशन पे कंदा आहिनि पोइ तव्हांजा नताइज इहे हूंदा आहिनि पोइ 5 महीना रोड हलंदो आहे हिकिड़ी बरसाति जो झटको आयो हीअं पथरियूं उॾियूं वेंदियूं ठीकु आहे पोइ वरी ॿियो जेको आहे सो टेंडर पास थींदो वरी उहो साॻा वरी ॿियो माण्हू अची वेंदो फेविट सो इहे बि हाणे जेको आहे सो इंजीनियर्स जो कमु असल जेको आहे जंहिंजो कमु हुजे उहो ई ॼाणे पर असां वटि ईअं आहे की तव्हां जेकॾहिं कंहिं महिने सां जेकॾहिं वास्तो आहे त तव्हां जेको आहे सो परचेस करे सघो था ईअं बि थींदो आहे जेके परचेस करे सेल बि कयो अच्छा पर तव्हां त रोड जी ॻाल्हि था कयो पर हिते त बिल्डिंग्स बि अहिड़ियूं ठहियल आहिनि जेको वरी हिकिड़ो माण्हू ठाहे थो वरी हिकिड़ी ॿी का गवर्नमेंट अचे थी या ॿी का टीम अचे थी वरी उहे चवंदा हीअ सही न आहे ठहियल हलवा उन माण्हुनि खे उथारे छॾियो माण्हू रुली विया मतिलबु जेके एतिरा पैसा भरे करे पंहिंजो घर ठाहिनि था वरी उहे उन्हनि खे घर ख़ाली कराइनि था वरी उन्हनि खे ॿी जॻह ते मुंतकिल कनि था मतिलबु माण्हू रुली विया हाणे पोइ साल लॻंदा वरी इहा बिल्डिंग रहे वरी ॿीहर ठहे जे सही न आहे ठही इन सिस्टम में पास कई कयो पहिरियों इन सिस्टम जे में जॾहिं घणंदो न त हुन में बि जेको असांजे इदारा जेके आहिनि इदारनि जे तरफ़ ईंदासीं उहो छा कंदा आहिनि त बाबा हाणे जेको आहे सो 2 मंज़िला जेको आहे सो ठहे पई हाणे इलीगल जेको आहे सो जॻह ते कोई पोर्शन ठाहिनि पियो बिल्डर बि जेको आहे सो पोइ छा कंदो आहे पे कंदो आहे हुनखे
पे कंदो आहे उनखे बाबा हो चवंदो आहे मूंखे तोखे 20 ॾींहंनि जो टाइम अथई इन में जेको आहे सो तयारु करे छॾाए इलीगल पर ऑक्यूपेशन कंदे त ऑक्यूपेशन करण खां पोइ जेको आहे सो तोखे जॻह इहा मिली वेंदी कब्ज़ो जे बसि ॼमाए छॾ फैमिली विहारे छॾ पोइ जेको तव्हां जेके झुगियूं ॾिसंदा कॾहिं प्लाटनि ते वेठा हूंदा आहिनि इहे बागड़ी विहंदा आहिनि इनखे विहारियो वेंदो आहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु कब्ज़नि जे लाइ विहारींदा आहिनि या त कब्ज़ो करण जे लाइ या त कब्ज़ो न थियण जे लाइ विहारिया वेंदा आहिनि इहे सो इहे सॼियूं जेको आहे सो वॾी गेम हूंदी आहे इन में इदारा इन में सियासतदान इन में बिल्डर्स इहे मुलविस हूंदा आहिनि ऐं तॾहिं पोइ जेको आहे सो इलीगल अॾावतूं थींदियूं आहिनि पोइ जॾहिं अकाउंटेबिलिटी जो टाइम ईंदो आहे न उन टाइम जेको आहे सो वॾे में वॾो जेको नुक़सानु थींदो आहे न सियासतदान खे थींदो आहे न उन इदारे खे जंहिं कंहिं फ़र्द खे थींदो आहे न उन बिल्डर खे जंहिं पैसा ॾेई करे कयो पर उन जेको आहे सो जॻह में जेको रहे पियो आम माण्हू सूरनि में आम माण्हू तकलीफ़ में उनखे वञी जेको आहे सो कोर्ट्स हुजनि ऐं कानून जेको आहे सो ठहिया ई उन्हनि जे लाइ आहिनि ऐं पोइ हो फरार थी वेंदा आहिनि पोज़ीशन्स ॾेई करे फरार थी वेंदा आहिनि आम माण्हू खे जेको आहे तकलीफ़ थींदी आहे उहा ॻाल्हि मां कयां पई त हिकिड़ी बिल्डिंग हिते ई ठहियल हुई कराची में असांजे आसपास हाणे चवनि त उहा सही न आहे ठहियल त जॾहिं जंहिं दौर में ठही त उतां जीअं पास थियो नक्शो पास थी ईंदो आहे असांजी गवर्नमेंट जे तरफ़ां ई पास थींदो आहे त उहो कंहिं कयो या उहो जेको नक्शो पास करण वारा हुया त उन्हनि खे उन टाइम ख़बर न पई पए त हीअ सही नथी ठहे पई हाणे जॾहिं एॾी करोड़नि जी प्रॉपर्टी हिकिड़ी ठही चुकी आहे वरी उनखे ॿीहर ख़ाली कराइण वरी उनखे ड्राहे वरी ॿीहर ठाहींदा मतिलबु माण्हू वियो आम माण्हू वीचारो वियो हाणे पोइ हाणे छा थो चई सघिजे उन्हनि जे दिलि मां वरी ओड़ी शइ निकिरंदी न बिल्कुलु ऐं ईअं मतिलबु तव्हां कराची में जिथे बि निकिरो तव्हांखे मां चैलेंज सां थो कयां त हिन चैनल जे ॿाहिरां थोरो निकिरी करे हलंदो तव्हांखे मां ॾेखारे सघां थो त हे बिल्डिंग जेको आहे सो इलीगल आहे हे कमर्शियल ते जेको आहे सो कहिड़े कहिड़े तरीक़े सां 2 फ्लोर हला आहिनि त 3 फ्लोर बि ठहिया पिया आहिनि 4 फ्लोर बि ठहिया पिया आहिनि को कानून न आहे को सिस्टम न आहे बहरहाल आम आवाम जेको आहे न ग़रीब परेशान दे सूरनि में आहे ग़रीब सूरनि में आहे ऐं ग़रीब ई सूरनि में रहंदो बाक़ी हिते जेको ताक़तवर आहे उनजो जेको आहे सो नालो हलंदो आहे उनजो जेको आहे सो पावर हलंदो आहे सो तॾहिं त असांजो सिस्टम आहे त पावरफुल हिकिड़ो कॉम्प्लेक्स बि आहे त ताक़तवर सां दोस्ती रखणी आहे हिकिड़ी ॻाल्हि आहे वरी इहा बि ॻाल्हि कंदासीं त जीअं असां हमेशह तारीफ़ बि कंदा आहियूं पंहिंजे बिल्डर्स जी त सभु हिकु जहिड़ा कोन्हनि के जीअं GFS या अहिड़ा ॿिया बि खोड़ सारा बिल्डर्स आहिनि जेके सुठा आहिनि पंहिंजो सुठो कमु कनि पिया मयारी कमु कनि था सो उन्हनि मां हिकु GFS बिल्डर्स बि आहे ऐं उन्हनि जी वॾी महिरबानी असांजे प्रोग्राम जे लाइ बि उन्हनि स्पॉन्सर कयो आहे ऐं गॾोगॾु जेको आहे हिकिड़ी सहूलियत बि आहे त 35 लख जो प्लॉट जेको आहे 26 लखनि में था ॾियनि आसान किस्तुनि ते उन खां अलावा हिननि वटि दुकान बि आहिनि जीअं अगरि तव्हां ख़रीद करणु चाहियो या फ्लैट आहिनि या बेंगलोस प्लॉट त आहिनि ई आहिनि त सो बहरहाल माना सभु हिकु जहिड़ा कोन्हनि बिल्कुलु अच्छा इहो हूंदो आहे जेकॾहिं तव्हां सुठे कंहिं बिल्डर जो नालो आहे न त उन खां तव्हां वठंदो तव्हांखे ग़लति प्रॉपर्टी न मिलंदी तव्हांखे उन में फ्रॉड न मिलंदो चीट न मिलंदी तव्हांखे ठीकु आहे बाक़ी तव्हां जेको आहे सो इन में SBCA या ॿिया जेके इदारा आहिनि इहे अप्रूव्ड कंदा आहिनि बाक़ाइदा उन खे तव्हां डॉक्यूमेंट्स इन्हनि जा हूंदा आहिनि त हे अप्रूव्ड आहे इन में जेको आहे सो काई मतिलबु ॿी का हो बि न आहे डुप्लीकेट बि न आहे हिते 2-3 खे सेल बि न कयल आहे सो इहो आहे जो GFS बिल्डर्स इन जे करे बि असां तव्हांखे चवंदा आहियूं की उन्हनि सां राब्तो कयो जेकॾहिं तव्हां प्रॉपर्टी बाय करणु था चाहियो त तव्हांखे जेन्युइन प्रॉपर्टी मिलंदी ऐं हिकिड़े प्लाट खे 5 दफ़ा सेल थियल न हूंदो जो तव्हां वेही रहो त ॿियो अची करे क्लेम करे ॿियो वेही त 3 क्लेम करे अचे वॾो जान आहे सो हमेशह जेको आहे ॿी ॻाल्हि त सस्तो मिले इहा वॾी ॻाल्हि आहे ऐं सुठी प्रॉपर्टी जेन्युइन प्रॉपर्टी सस्ती मिले या बिल्कुलु ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायांव कराची जी हवाले सां मां ॻाल्हि कंदसि त कराची में अगरि तव्हां को फ्लैट बुक करायो था या को बेंगलो वठो था या प्लॉट बुक करायो था उन जी पोज़ीशन जेसि ताईं तव्हांखे मिले थी तेसि ताईं उनजी क़ीमत बि डबल थी वञे छो जो ज़ाहिर ॻाल्हि आहे प्रॉपर्टी जो कमु आहे त ॾींहों ॾींहुं वधंदियूं आहिनि शयूं त इहा हिकिड़ी वॾी सुठी सहूलियत आहे अगरि तव्हां सुभाणे घर न बि ठहिरायो था प्लॉट वठी सेल कयो था त बि तव्हांखे फ़ाइदो ई फ़ाइदो आहे को नुक़सानु कोन्हे को इन में फ़ाइदो ई आहे असां हिक ॿिए खे ॾिसूं था पिया ठीकु आहे हाणे हिकु ॿिए जो मुंहुं नथा ॾिसूं असां हिकिड़ो ब्रेक था वठूं पोइ पाण जेको आहे सो कचहरी कयूं था ऐं प्लान था कयूं त छा महिमान असां जेको आहे सो कहिड़ी कचहरी करणी आहे महिमाननि सां ऐं महिमान असांजा तमामु अॼु बि बहितरीनु आहिनि ऐं असांजे अॼु बि तालीम जी ॻाल्हि कंदासीं असांखे छो जो जंहिं शइ जी घणी ज़रूरत हूंदी आहे न असां उन शइ खे जेको आहे सो घणो फोकस कंदा आहियूं ऐं असांजे सिंध खे तालीम जी घणी ज़रूरत आहे ऐं
हाणे हिन टाइम ते असांखे ब्रेक जी ज़रूरत आहे तो मिलूं था व्यूअर्स शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन भलीकार 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 व्यूअर्स हिकु दफ़ो ॿीहर असांजो ब्रेक असांजे लाइ तमामु इहा ज़रूरी जॻह हूंदो आहे। भलीकार ने इहा इंशाल्लाह जल्दी अची वेंदी। जल्दी अची वेंदी इंशाल्लाह बस हाणे जेको आहे सो पैसा गॾु कयो त भलीकार वठूं। अच्छा मां रोज़ जेको आहे आफ्ताबाई जी गाॾी ॿाहिरि बीठी हूंदी आहे मां ॾाढो हुनजे गाॾी जे ॿाहिरां रोज़ फोटो कढी वीडियो रखंदी आहियां। सभु चवंदा आहिनि गाॾी वरिती त हा उन गाॾी मां मशहूरु करे छॾी आहे त हा मां गाॾी वरिती आहे सो इंशाल्लाह मां वठंदमि। छो न वठंदी ऐं जेको भलीकार चवंदो आहे न आसिफ उहो सिर्फ़ु मूंखे यादि ॾियारण लाइ त किथे यादि ईंदी भलीकार सो इंशाल्लाह ज़रूरु वठंदमि। अलाह से उन्हनि खे असांजा जेको आहे सो भला महिमान बि हा, पुॼी विया आहिनि हिन सेट ते ऐं अज़रा तारुफ़ जी तरफ़ भला जेको आहे सो घुमो अच्छा। पोइ जेको आहे सो कचहरी असां सां जेके गॾु आहिनि खोड़ सारी सुठी कचहरी थींदी। मुंहिंजी तरफ़ जेके आहिनि डॉक्टर वहीदुद्दीन पीरज़ादा आहिनि MBBS आहिनि ऐं चाइल्ड स्पेशलिस्ट आहिनि। ॿारनि जी बीमारियुनि ते ॻाल्हाईंदासीं ऐं जेके ॼमंदड़ ॿार हूंदा आहिनि सो सभ खां पहिरियां त सर खे वेलकम कयूं था। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह। वॾी महिरबानी तव्हां असां ॾे आयो। ऐं ॿियो जेको आहे असां सां डॉक्टर रोज़ संगीता गॾु आहे उन्हनि खे वेलकम कयूं था। कैसी हैं आप? ठीक है, शुक्र है खुदा। बहुत शुक्रिया आप भी आई हमारे बुलाने पर और हमेशा आती हैं आपकी अच्छी बात है। आप ॿिन्हिनि खे वेलकम कयूं था। अच्छा सर खां आसिफ पंहिंजी कचहरी स्टार्ट कंदासीं। चाइल्ड स्पेशलिस्ट जॾहिं बि असां खे यादि ईंदो आहे सो उन में ॿारनि जी ॻाल्हि त ईंदी आहे। मूंखे यादि अचे थो त असांखे टियों चौथो ॾिया भई मञणु मुराद आहे न असां मतिलबु इंट्रो कराईंदा आहियूं उन खां पोइ वरी असां पंहिंजो बादल भाउ जो नालो वठंदा आहियूं। असल में छा आहे त हाणे असां पूरी टीम थी आहियूं न त असांखे लॻंदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांखे ईअं लॻंदो आहे की उस्ताद बादल मेज़बान आहे बेसिकली महिमान आहे सो उन जो we treat him like a host उन जे लाइ so असां वांगुरु होस्ट कंदो आहे। था वञूं ऐं वाकई में बादल भाउ जे लाइ हिकु दफ़ो ॿीहर मां इहो चवंदमि त उन्हनि लाइ दुआ कयो सिहत उन्हनि जी बिल्कुलु सही थी वञे ऐं अलाह साईं उन्हनि खे हयाती ॾे। सो डॉक्टर साहब जी तरफ़ हलंदासीं। डॉक्टर साहब जॾहिं बि चाइल्ड स्पेशलिस्ट जो नालो ईंदो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि सभिनी खे ख़बर पवंदी आहे त ॿारनि जो डॉक्टर आहे। पर जीअं असां ब्रेक ते हुयासीं त तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई उतां खां शुरू कंदासीं त जॾहिं हिकु औरत जेको आहे प्रेग्नेंट आहे पेट सां आहे हमला आहे तव्हां चओ त उन में काफ़ी अहिड़ियूं नंढड़ियूं शयूं आहिनि जिन जो उनखे ख़्यालु रखणु खपे जंहिंसां अॻियां ॿार खे तकलीफ़ बि न थींदी आहे ऐं माउ जॾहिं ॿार पैदा कंदी आहे त उनखे बि तकलीफ़ नाहे थींदी त उहे कहिड़ियूं शयूं आहिनि जो असांखे ध्यानु रखणु खपे? अजी महिरबानी तव्हांजी सिंध टेलीविज़न जी पूरी डिपार्टमेंट जी महिरबानी जन मूंखे हिते हिकिड़ी कोठ ॾिनी ऐं घुराए ऐं मूंखे ख़िदमत जो हिकिड़ो मौक़ो ॾिनो जंहिं जज़्बे तहत मां शायदि मीडिया ते प्रोग्राम्स कंदो आहियां त उन्हनि मारूड़नि माण्हुनि खे उन्हनि मिसकिननि खे या उन्हनि छन में जेके रहंदड़ आहिनि घरनि में रहंदड़ आहिनि उन्हनि खे इहा ॼाण ॾिजे त ॿार जा पैदाइशी मर्ज़ कहिड़ा आहिनि सही जंहिंजे ख़बर न हुजण जे करे उहो ॿारड़ो सॼी उमिरि अपाहिज थी थो वञे जंहिंखे असां हिकिड़ो लफ़्ज़ दरवेश बि चऊं था ईअं थी था वञनि। सही सही हाणे इहा कहाणी शुरू थी थिए माउ वटां। माउ खे जॾहिं पेट में ॿारड़ो संजरे थो त हाणे असांखे माउ जे खुराक जो ख़्यालु रखिणो आहे। सही सभ खां पहिरीं मां हिकिड़ो मिसाल नंढिड़ो ॾींदो हलां थोरो सम्झाईंदो बि हलां त जेकॾहिं असां को ट्रेवल था कयूं को सफ़र था कयूं त असां सफ़र जी तयारी कंदा आहियूं। सही असां लाहौर था वञूं त असां चवंदासीं त बाबा सर्दीअ जो मौसम आहे मां रस्ते ते कुझु न खाईंदुसि मूंखे छामी बि ॾियो घर जी मानी बि ठाहे ॾियो मूंखे कंबल बि ॾियो मां तयारी थो कयां सफ़र जी। त जेकॾहिं अमड़ खे ॿारड़ो पेट में संजरियो आहे त तयारी शुरू कयो कहिड़ी त माउ जे खुराक ते तवजो। माउ जी खुराक का हाए फाए का ॿाहिरों न अचे जेको बि इलाइक़े में जेके बि सब्जियूं आहिनि जेका बि शइ मुयसरु आहे उहा हुनखे थोरो जझे मिक़दार में ॾिजे। सही छो जो जेकॾहिं ॿारड़ो पेट में आहे त हाणे हूअ पंहिंजे लाइ सिर्फ़ु नथी खाए पंहिंजे ॿचिड़े जे लाइ बि खुराक करे। सही क़ुर शरीफ़ में बि आहे त जॾहिं 16 हफ़्तनि जो ॿारड़ो पेट में थो थिए त उहो वाजिबु थो थिए साहु थो खणे उनखे खुराक जी ज़रूरत थी पए ऐं मां खुराक अंदरि ॾियां थो। सही ठीकु आहे। हाणे हिते अदियुनि जो मां ज़हन खे साफ़ु कंदो हलां त भेनर असांजूं चवंदियूं आहिनि त 3 ॾींहं पहिरियां ई ॿार लाइ खीरु कोन्हे को
ऐं 3 ॾींहंनि खां पोइ थो पए, इहो ग़लति आहे। अलाह पाक जो फरमान आहे त मां तख़लीक़ बाद में थो कयां, रिज़्क़ पहिरियां थो मोकिलियां। सही ठीकु आहे, पर बानो मूंखां घुरी। हाणे बानो ॿारड़ो घुरंदो छा, उहो रोअंदो। रोईंदो, हा। उहो रोअंदो त माउ जे सीने में सिसकी थी थिए पई। अमड़ जॾहिं छातीअ सां लॻाए थी त अॼु खीरु चमचे जेतिरो हूंदो, इहो 1 हफ़्ते जे अंदरि वधंदो वेंदो, पर ॿार जी घुर्ज पूरी थींदी। ठीकु आहे। हाणे जॾहिं माउ जी तयारी कईसीं त माउ खे खोराक इलाइक़े जे हिसाब सां हाई प्रोटीन डाइट्स जेके बि आहिनि उहे सब्जियुनि में आहिनि, पर महिरबानी करे उन्हनि खे उॿारे खाए, उन्हनि खे घणो हिकिड़ो भुञी न खाए, छो जो हुन जा प्रोटीन्स असां ख़तमु था कयूं। बैलेंस डाइट थी। ॿियो, ॿार जे ॼमण खां अॻु में 3 दफ़ा घटि में घटि, 15 ॾींहंनि में त वक़्तु नथो मिले, महीने में नथो मिले, त 3 महीननि में हिकिड़ो दफ़ो सुठी कंहिं गानाकोलॉजिस्ट सां राब्ते में अचे। असांजे ॿहिराड़ी जे सेटअपनि में बि हाणे अल्ट्रासाउंड मौजूदु आहिनि। बिल्कुलु। त उतां अल्ट्रासाउंड थिए त का ॿार खे का एबनॉर्मलिटी त नाहे, का कंजनाइटल को प्रॉब्लम त नाहे। जेकॾहिं आहे त के अहिड़ा मसइला हूंदा आहिनि जेके साल थियण जहिड़ा ईंदा आहिनि ऐं असां फ़ौरन उहे साल करे वठंदा आहियूं या का एडवाइस ॾींदा आहियूं। थोरी डॉक्टर साहब हिन ॻाल्हि में एड इन जे करे कंदमि तव्हांखे थोरो क्वेश्चन हिकिड़ो त माना अल्ट्रासाउंड में कीअं माना ख़बर पए थी त ॿार जो दिमाग़ नंढो वॾो, मतिलबु अल्ट्रासाउंड में त हिकिड़ी वीडियो हलंदी आहे, त उन में कहिड़े तरीक़े सां मतिलबु रिपोर्ट थिए थी, ख़बर पए थी डिसेबिलिटी आहे ॿार में? तमामु आसान आहे। एक्चुअली जेको सोनोलॉजिस्ट हूंदो आहे, उन्हनि जा जेके पैरामीटर्स आहिनि उन्हनि ते उन्हनि खे ख़बर पवंदी आहे त हिन जे दिमाग़ जी ओसर जेको वाध आहे सा अकॉर्डिंगली नाहे। जेकॾहिं 3 महीननि ते ॿारु आहे त केतिरो वधे ओतिरो नाहे, त उहो उन्हनि में पैमाइश अची वेंदी आहे, उते मापींदा आहिनि ऐं उहे पोइ ॿुधाईंदा आहिनि त तव्हांजे ॿार जो दिमाग़ कुझु या न थियो आहे, या दिमाग़ में पाणी आहे, या हिन खे दिलि जो हिकिड़ो को मसइलो थो थिए, या हिन खे पुठीअ में को ॻोड़ो आहे जेके बाइफीडा चवंदा आहिनि, मुख़्तलिफ़ बीमारियूं, त उहे अॻुवाट ई अलर्ट कंदा आहिनि। या हिन खे को रीनल प्रॉब्लम, को पेशाब जो मसइलो गुर्दनि जो आहे, त पोइ असां पीडियाट्रिशियन खे अलर्ट कंदा आहियूं। त एट द टाइम ऑफ डिलीवरी उहो अलर्ट हुजे, जीअं ई ॿारु निकिरे त असां उनजे हवाले कयूं, त बाक़ी उहो ॾिसी ऐं उनखे एडवाइस करे। ठीकु आहे। हाणे असांजे घर में छा हुअणु घुरिजे? सिंपल हिकिड़ो दफ़ा खुराक ॾिनी, पर महिरबानी करे मां इहो ससु खे अर्ज़ु कंदो आहियां त न्याणीअ जे मथां ॾंडो खणी न बीहे त हे बि न खाइजांइ, हे बि न खाइजांइ। न, कंहिं शइ जी का परवाह न आहे। सभ खां पहिरीं मूं इहो चई छॾियो त क्लियर त का बि परहेज़ करणी न आहे, पर जेको अलाह ॾे सो खाए पी, पंहिंजी रूटीन में ज़िंदगी गुज़ारे, हुनखे टेंशन में न रखो। डाइजेस्ट में नथो करे न, एतिरो खाए न। सही, ज़ाहिर काफ़ी ब्लड प्रेशर उन में प्रॉब्लम रहे थो प्रेगनेंसी में। तॾहिं रहंदा जेकॾहिं माउ ग़लति दवाऊं वठंदी, अल्कोहल वापराईंदी, डाइट सिगरेट स्मोकिंग आहे, त इहे ॿार ते असर पवनि था पिया। पोइ ॿारड़ो उहो प्री टर्म ॼमंदो, यानी वक़्त खां पहिरीं। तव्हां जी ॻाल्हि कई त हिननि तव्हां सां क्वेश्चन कयो त बीपी वधंदो आहे। अक्सर असां ॾिठो आहे त माना जेका प्रेग्नेंट औरत हूंदी आहे उनजो बीपी वधंदो आहे। तव्हां चयो त मेडिसिन वठण जे करे, पर जेके मेडिसिन न बि वठनि थियूं, त असां पाण ॾिठो आहे पंहिंजी सिस्टर्स खे, त उन्हनि खे त डॉक्टर पाण मतिलबु जीअं लाइक असांजी सिंधी में सवली सिंधी में चवंदा आहियूं त विटामिन्स जूं ताक़त जूं गोरियूं ॾेई छॾींदा आहिनि, त उहे खाओ था। तमामु सुठो। एक्स्ट्रा खाईंदियूं बि आहिनि। ॾिसो न, मां उन ते आयुमि, मां हिकिड़ी नॉर्मल औरत जी ॻाल्हि थो कयां। जेकॾहिं हाइपरटेंसिव आहे त उहा ट्रीट थींदी उन ई तरह सां अकॉर्डिंग। जेकॾहिं हिकिड़ी त डायबिटिक पाण हूंदी आहे मदर, उन खे ट्रीट कबो अकॉर्डिंगली, छो जो उन जे ॿार जूं कॉम्प्लिकेशन्स थी सघनि थियूं डायबिटिक मदर जूं। पर जेका गेस्टेशनल एज में, यानी जेकॾहिं हमल दौरान सिर्फ़ु डायबिटीज़ थिए थी, त उहो आसान आहे, को मसइलो कोन्हे, उन जा ॿार ते एतिरा असर। अच्छा, उनजी छा वजह हूंदी आहे त कॾहिं कॾहिं माउ खे जेका माउ आहे उनखे बि शुगर थी वेंदी आहे, या जेको ॿारु ॼमंदड़ हूंदो आहे उन में बि अची वेंदी आहे, पोइ उहा कुझु अर्से खां पोइ ख़तमु थींदी आहे बेबी शुगर जी? शुगर घटि बि आहे, पोइ वजह छा आहे? इहा वधि बि आहे। इहो बि हिकिड़ो पैथोलॉजिकल रीबाउंड आहे, त जेकॾहिं माउ ॾे एक्सेस आहे त माउ सॼी शुगर वठी थी वञे, हुन प्लासेंटा जे थ्रू दुन जे ज़रिए उहा शुगर होॾे ट्रांसफर न कई आहे। पोइ उन जी शुगर लेवल असां मॉनिटर कंदा आहियूं। सभ खां पहिरीं 2 आवरली, पोइ 4 आवरली, 6 आवरली, 12 आवरली, इहो हिकिड़ो असां वटि हिकिड़ी फार्मूला आहे। उन त जॾहिं ॾिसंदासीं त हाणे शुगर मेंटेन थो पियो करे, त पोइ असां ठीकु आहे, को मसइलो न आहे। अहिड़े ॿार खे असां का एंटीबायोटिक न ॾींदा आहियूं, पर असां क्लोज़ मॉनिटरिंग रखंदा आहियूं, ऐं माउ बि सेट थी वेंदी आहे आख़िर में। इहो को अहिड़ो इशू न आहे। इहे बि पैथोलॉजिकल प्रॉब्लम्स आहिनि, ऐं जेका गायनोकोलॉजिस्ट जेकॾहिं अॼु हुजे हा, त मां उन खां इहो थोरो तव्हांखे रेफरेंसिस ॾियाराए छॾियां हा। छो कॾहिं कॾहिं असां अहिड़ा प्रोग्राम बि कया आहिनि असां उन्हनि सां हूंदा आहिनि। ठीकु आहे। अच्छा, छा थींदो आहे त जॾहिं ॿारड़ो ॼमण वारो थींदो आहे, त हाणे भॼ डुक थींदी आहे, भॻवान वक़्तु अची वियो आहे। त मां इन करे चवंदो आहियां त जेकॾहिं कंहिं सुठे सेंटर ते वियो त तव्हांखे अॻुवाट इहो अॼुकल्ह त तारीख़ूं मिलनि थियूं पियूं, पर जेकॾहिं तारीख़ खां अॻु में जेकॾहिं जीअं साईं बि चयो त एक्सेस में दवाऊं वठणु फैशन थी वियो आहे, पोइ उन में छा थींदो आहे त उहो ॿारड़ो प्री टर्म ॼमंदो, वक़्त खां पहिरियों ॼमंदो।
अच्छा। हाणे जेकॾहिं वक़्त खां पहिरियों ॼमियो त उनजो वज़न बि घटि हूंदो, छो जो अलाह पाक हिकिड़ो निज़ाम रखियो आहे त 9 महीना प्लस जेकॾहिं 36 हफ़्ता माउ जे पेट में गुज़ारे ॿारु अचे थो इहो मेच्योर आहे, इहो टर्म चवंदासीं। इन में लेस लाइकली आहिनि, घटि कॉम्प्लिकेशन थियनि थियूं पियूं, त हुन में कॉम्प्लिकेशन इन करे थींदो त हिकिड़ो त वक़्त खां पहिरियों आयो, यानी हर सिस्टम इमेच्योर आहे, सही लंग्स, हार्ट, दिलि, गुर्दा, हर शइ, पोइ असांखे उनजी ॾाढी केयर करणी पवंदी। वरी उन डेवलपमेंट ते वरी वो एक्स्ट्रा एफर्ट लॻाइणी हाणे इन बारे में कॉम्प्लिकेशन्स मोस्टली कहिड़ियूं थियनि पियूं जेके जनरल थो मां ॿुधायां, छो जो प्रोग्राम में टाइम जा त को बि झटको बि अची सघेसि थो, शुगर लेवल डाउन बि थी सघेसि थी, इन खे पीलियो बि थी सघे थो पियो, नमूनिया बि थी सघे थी पई। त हाणे इन्हनि कॉम्प्लिकेशन खां बचाइण लाइ बहितर न त माउ खे असां सही तरीक़े सां गाइड कंदा अचूं हा त उन्हनि शयुनि जो ख़्यालु तमामु सुठी ॻाल्हि आहे कयो। ई साईं जूं जेके बि ॻाल्हियूं आहिनि ख़ासि करे न सिर्फ़ु लेडीज़ पर जेके मर्द हज़रात बि आहिनि उन्हनि खे बि इहे शयूं बिल्कुलु ज़हन में रखणु खपनि। ऐं पंहिंजे ॿार जेकॾहिं जेको कोई बि मतिलबु प्लान करे पियो, ॼणे पियो पेट में ॿार बि आहे त उनजी खुराक उनजो इलाजु माना ईअं सम्झो की उतां खां ई शुरू थो थी वञे। ईअं न आहे की ॿारु अचे पियो त माना पोइ ई माना उनजो वजूदु आहे, पर वजूदु उनजो जेको आहे सो अची चुको आहे, त उतां ई उनजी केयर कंदो तो ॿार हेल्दी थींदो। सो हाणे असां गॾु आहे संगीता, हम जो है हेल्थ पे बात कर रहे हैं और बच्चों की हेल्थ पे आज जो है हमने फोकस किया है। तो आप एजुकेशनिस्ट भी हैं, तो बच्चे की हेल्थ के हवाले से हम बात करें, बच्चे की जो ब्रेन की डेवलपमेंट की बात करें तो एक तो हम जो है मेडिकली और जो उसकी डाइट के हिसाब से उसकी डेवलपमेंट होती है। तो ये बच्चा जब स्कूल में आता है तो कभी कोई बच्चा अप जाता है, कोई डाउन जाता है, तो बीइंग एन एजुकेशनिस्ट आप उसको बच्चों को किस तरह से ट्रीट करती हैं, किस तरह से उनको ऑब्जर्व करती हैं और किस तरह से लेके चलती हैं? बिल्कुल ऐसी जब हम ट्रेनिंग करते हैं बीएड में तो उसमें कॉग्निटिव डेवलपमेंट में भी फोकस किया जाता है और कॉग्निटिव डेवलपमेंट में सिखाया जाता है कि बच्चे की हर जो लेवल है वो डिफरेंट है। कुछ बहुत अच्छे होते हैं जीनियस, कुछ एवरेज होते हैं, कुछ स्लो लर्नर होते हैं, कुछ क्विक लर्नर होते हैं। तो इसी हिसाब से जब बच्चे क्लास के अंदर आते हैं, टीचर्स का इंटरेक्शन होता है, तो दे कम टू नो कि कौन सा बच्चा स्लो लर्नर है, कौन सा बहुत जल्दी कर लेता है, कौन सा स्मार्ट है, कौन सा बच्चा दूसरी करिकुलम एक्टिविटीज़ में ज़्यादा एक्टिव है एज कम्पेयर टू स्टडीज़। तो वो डिपेंड करता है टीचर पे जब आपका इंटरेक्शन होता है बच्चे के साथ। और जब फॉर्म फिल किया जाता है, एप्लीकेशन फॉर्म जब बच्चों का एडमिशन होता है उसमें मेंशन किया जाता है कुछ मेडिकल इश्यूज होते हैं बच्चों के, तो वो टीचर को अवेयर किया जाता है। तो मेडिकल इश्यूज ये होता है कि बच्चों पे नज़र भी होती है टीचर की, समटाइम बच्चों को ज़रूरत भी होती है। अब जैसे स्कूल में एक बच्ची आई थी लाइक किंडरगार्टन से, उस बच्ची को नेफ्रोटिक सिंड्रोम था, किडनी का इशू था। तो टीचर्स को पता था क्योंकि उसकी बॉडी स्वेल हो जाती थी, तो जब बॉडी स्वेल हो जाती तो पेरेंट्स को कॉल किया जाता था कि आके बच्ची को लेकर चले जाएं। तो उस पर ज़्यादा फोर्स नहीं किया जाता था बच्चों को कि इसे ये करना है, क्योंकि टीचर को ऑलरेडी पता था कि बच्ची के साथ ये इशू है। सही। तो जब बच्चे आते हैं स्कूल में तो टीचर्स को ऑलरेडी नॉलेज होती है कि किस बच्चे के साथ क्या प्रॉब्लम है। बिल्कुल। रोज़ आपसे जो है पूछना था क्वेश्चन कि अक्सर जो है आपने कहा कि डिफरेंट लेवल के आपके पास बच्चे आते हैं ना स्कूल में, तो ये बड़ा मसला हो जाता है स्पेशली स्कूल की एडमिनिस्ट्रेशन के लिए, टीचर्स के लिए, और पेरेंट्स का प्रेशर होता है। वो फीस पे करते हैं और एक्सपेक्ट करते हैं कि हमारा बच्चा नंबर 1 पे आए। तो नंबर 1 तो एक होता है कि बच्चा एक उसका नेचुरली उसका ब्रेन इतना वो कैपेसिटी उतनी बिल्डअप होती है, गॉड गिफ्टेड मतलब वो होता है, कुछ पे आपको एफर्ट्स लगानी होती हैं। तो ये पेरेंट्स का प्रेशर के नंबर 1 मेरा बच्चा है, तो 15-20 बच्चे हैं तो नंबर 1 तो नहीं आएंगे। तो किस तरह से उनको आप बच्चों पेरेंट्स को किस तरह से डील करती हैं, उन बच्चों को किस तरह से, क्योंकि बच्चों में एहसास कमतरी भी ज़्यादा रहती है। वो कहते हैं कि मम्मा मेरा नंबर कम क्यों आया है। तो ये चीज़ें इनकी चीज़ों को कैसे देखती हैं आप जब मार्क्स बनाती हैं या रिपोर्ट वगैरह कार्ड बनता है, आपके लिए बड़ा चैलेंज होगा ना? बिल्कुल, ये चैलेंजिंग ही होता है क्योंकि बच्चे वैरी करते हैं। वही बात है कि अलग अलग बच्चों की स्किल्स होते हैं। तो कुछ बच्चे होते हैं जो ज़्यादा एक्टिविटीज़ में ज़्यादा इंटरेस्ट लेते हैं एज कम्पेयर टू स्टडीज़। तो स्टडी में उनके ग्रेड्स लो होते हैं लेकिन एक्टिविटीज़ में अच्छा हो जाता है, कभी कभी वो फर्स्ट प्राइज़ ले लेते हैं, सेकंड ले लेते हैं। इसी में मैं एक शेयर करूँगी, 2020 में मुझे क्लास 7 की एज अ मैथ्स टीचर मुझे मैथ्स दिया क्योंकि मेरा सब्जेक्ट था मैथ्स। तो उसमें एक बच्ची थी जिसका बिल्कुल भी इंटरेस्ट नहीं था मैथ्स में, क्योंकि मैथ्स एक ऐसा सब्जेक्ट है जो बच्चे देखते हैं तो उनका अलग से ही एक माइंडसेट है कि ये बहुत मुश्किल है। तो जब आपको चीज़ मुश्किल लगती है तो वो ईजी नहीं होता आपको सीखना। तो वो जब बच्ची मेरे पास आई थी तो शी वॉज नॉट इंटरेस्टेड इन मैथ्स, बिल्कुल भी इंटरेस्ट नहीं था मैथ्स में।
लेकिन जब मेरे साथ मैथ्स पढ़ के गई तो उसके अच्छे से 90s में रिजल्ट आए। तो जब वो क्लास 9 में गई तो उसने मुझे बाकायदा आके बताया कि मिस सी आई गॉट 100/100। तो वो उसका मैथ्स का इंटरेस्ट सोचे तो उसकी मैथमेटिक्स इज ऑल अबाउट एक्टिविटी एंड योर प्रैक्टिस। मतलब उनको जो है एक्टिविटी बच्चों को कराएं और इंटरेस्ट उनका जो है लिखें। जब बाकी इस तरह से हम पढ़ाएंगे तो हम बोलते हैं डायरेक्टली कि ये जिन्नात की लैंग्वेज है जिन्नन जी बोली चवंदा आहियूं साईं। छो इन जे करे चवंदा आहियूं असांखे सिंपल जीअं फार्मूला लॻाईंदा, पर ॿारनि खे जॾहिं इंटरेस्ट सां पढ़ाई वेंदो और ये यूट्यूब या गूगल जो है इतना वो उसने सिखा दिया है कि वाकई में नज़र आता है। अब मुझे मैथ बहुत अच्छी लगने लगती है। अब कहता हूँ कि बचपन में क्यों मैं ऐसे टीचर हमें ना मिले और मैथ्स तो ये तो है, आपको डेली लाइफ में मैथ्स नजर आता है। बिल्कुल। अब मार्केट पे चले जाएं, कोई चीज़ खरीदे मैथ्स है, कोई घर से चीज़ ले रहे हैं वो भी मैथ्स है, आप कोई चीज़ कैलकुलेट कर रहे हैं वो भी मैथ्स। तो डेली लाइफ में मैथ्स यूज़ होता है। तो उनकी मम्मी मेरे पास आई तो शी वॉज अप्रिशिएटिंग मी कि मेरी बच्ची का बिल्कुल भी इंटरेस्ट नहीं था क्लास 6 तक। तो वो डिपेंड करता है एज ए टीचर भी कि आप किस तरीके से बच्चों को लेके चलते हैं। जैसे मैंने कहा ना कि टीचर्स पे डिपेंड करता है कि स्लो लर्नर और क्विक लर्नर को कैसे लेकर जाए। और मैं ये समझती हूँ बच्चे एक्टिविटी से ज़्यादा सीखते हैं। अगर आप कुछ बच्चे विजनरी होते हैं, कुछ देख के ज़्यादा सीखते हैं, कुछ सुन के, कुछ रीडिंग्स में ज़्यादा इंटरेस्ट लेते हैं। वो डिपेंड करता है एज ए टीचर कि आप कैसे अपनी क्लास को कैरी करते हैं। और ज़्यादा फोकस जो होता है, जो हमें बीएड में भी सिखाया जाता है कि आप जो स्लो लर्नर है उस पर फोकस करें, वीक पे। क्योंकि जो लर्नर्स हैं वो तो कर लेंगे, वीक पे होता है वो चैलेंजिंग कि उनको कैसे आपने इंप्रूव करके लेके बड़ा बहुत मुश्किल होता है। क्योंकि कभी कभी ऐसा होता है कि टीचर पे भी बड़ा डिपेंड करता है। टीचर उसी को टाइम देती है, अगर उसको साइकोलॉजी बच्चे की पता नहीं है तो वो उसको अच्छा बच्चा वो लगता है कि जो दिखने में भी अच्छा हो और बात करने में भी अच्छा हो और पढ़ाई में भी अच्छा हो, क्योंकि उसका इंटरेस्ट है कि मैंने इसको तैयार करना है। लेकिन असल चैलेंज तो टीचर के लिए और असल उसकी कामयाबी उसमें है जो बच्चा जो वीक है उसको जो है पुश करे। तो ये है, ये पेरेंट्स की भी ये सोच होनी चाहिए। जब वो पेरेंट्स मीटिंग होती हैं, अक्सर मैं अपनी बात एक्सपीरियंस कर रहा हूँ तो मैं ये चीज़ें ऑब्जर्व करता हूँ। एक मेरी बेबी एक्स्ट्रा मतलब वो जीनियस है, एक जो थोड़ी वीक है, तो वो देखती है मम्मा मुझे जो है ना मेरे साथ इसको बिठा दिया है और वो कुछ करता कर वो एक्टिव ही नहीं है, ये नहीं है। और अच्छी फिर मैंने कहा कि ये बच्चे फील करते हैं छोटी छोटी चीज़ें, और ये साइकोलॉजी बच्चों की पढ़ना भी एक बड़ी बात है। सो बिल्कुल आज वायलेंट डे भी है रोज संगीता, और जो है ये भी समझे कि एजुकेशन या आर्ट भी। सो आज के हवाले से उस्ताद बादल कुछ गानो ॿुधायो भला। दिल जो दिल भर हिकिड़ो घणा तान कजनि, दिल बुनिजे कंहिं हिक खे तोड़े समय प्यासी कनि, उहे चिलविला चइजनि जेके दर दर लाइन दोस्ती। हाय दिल जलाए मां दिल भर किथां आणिया, हाय दिल जलाए मां दिल भर किथां आणिया, सत्यों सहण लाए सितम गर किथां आणिया, हाय दिल जलाए मां दिल भर किथां आणिया, सत्यों सहण लाए सितम गर किथां आणिया, हाय दिल जलाए मां दिल भर किथां आणिया। काश सच्चाई थिए इन दिल ते शहनशाह हो, काश सच्चाई थिए
दिल के शहनशाह हो अफ़सोस मां अहिड़ो भला अफ़सोस मां अहिड़ो भला असर किथां आणियां हाय दिल जलाए मां दिलबर किथां आणियां सखियों सहण लाए सितमगर किथां आणियां हाय दिल जलाए मां दिलबर किथां आणियां अखड़ियुनि मंझारा मींहुं रुखसार ते वसे पियो अखड़ियुनि मंझारा मींहुं रुखसार ते वसे पियो पर दिल ते वसण वारो पर दिल ते वसण वारो मां ककर किथां आणियां हाय दिल जलाए मां दिलबर किथां आणियां हाय दिल जलाए मां दिलबर किथां आणियां ऊंदह में मां चरागे वफा खे जलायां थो ऊंदह में मां चरागे वफा खे जलायां थो सदा भला हिन वक्त मां सदा भला हिन वक्त मां सहर किथां आणियां हाय दिल जलाए मां दिलबर किथां आणियां सखियों सहण लाए सितमगर किथां आणियां हाय दिल जलाए मां दिलबर किथां आणियां मां दिलबर किथां आणियां वाह वाह दिलबर किथां आणियां निकिरो सही बाज़ार में मार्केट में निकिरो दिलबर ई दिलबर मिलंदा उस्ताद रुगो जेको आहे थोड़ी तबियत ख़राब थी आहे मायूस मार्केट में निकिरूं था कुछ तव्हां वटि दिलबर अचींदा कुछ मूं वटि अचींदा सो उस्ताद खे जेको आहे सो चवंदा न ते लाफिंग जेका इहा बि थेरेपी आहे इहा बि हील कंदी आहे सो खिल भोग हुजे बिल्कुलु ठीकु आहे न हिनखे उहो न वठो त दिलबरनि जे कढूं असां न भाउ दिलबर अॼुकल्ह ॾुखिया आहिनि सो आहे न असांजो दिलबर हिकिड़ो न उहे चिलविला चइजनि जेके दर दर लाइन दोस्ती इहो बि आहे वरी सो बहरहाल मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन वेलकम बैक हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी खे भलीकार कयूं था ऐं जेको आहे अच्छा डॉक्टर साहब असां सां गॾु त डॉक्टर साहब जीअं ॿारनि जी ॻाल्हि हले पई त तव्हां हिकिड़ी ॻाल्हि कई त जीअं बेबी शुगर जी असां ॻाल्हि कईसीं वरी ईअं ई पीलिया बि थींदो आहे ॿारनि में त पीलिया खे काफ़ी माण्हू मतिलबु दिमाग़ ते वठंदा आहिनि त ॿार में पीलिया छो थियो इहा ज़रूरी आहे त जेकॾहिं माउ खे वाक़ई में हेपेटाइटिस मां उहा गुज़रे थी ए मां या बी मां या सी मां त ॿार खे बि ख़तरनाक थी सघे थी या माउ खे आहे त ॿार खे न थी सघे या जे पीलिया थींदो आहे त उनजो रीज़न छा हूंदो आहे सो
सभ खां पहिरीं त जेके पैदाइशी ॿार आहिनि उन्हनि में फिजियोलॉजिकल जांडेस थींदी आहे, 80% थींदी आहे, ऐं उहा आहिस्ते आहिस्ते विद द पैसेज ऑफ टाइम पाण ई रिज़ॉल्व थींदी आहे। ठीकु आहे, मां कोशिशि कंदुसि त सिंधी लफ़्ज़ अहिड़ा ॻाल्हायां जेके असांजा ॿाहिरि सम्झनि, त उहो वक़्त सां गॾु पीलिया ठीकु थींदो आहे। असां वटि इहो हिकिड़ो वरी हूंदो आहे ख़्यालु कॉन्सेप्ट त बाबा सुबुह वारी उस, नो डाउट अलाह पाक फजर जे किरणनि में रोज़ी रिज़्क़ रखियो आहे ऐं शिफ़ा रखी आहे। त जेकॾहिं तव्हां पंहिंजे ॿार खे अधु कलाक जे लाइ किथे किताबनि में आहे त 35 मिंटनि जे लाइ तव्हां खुलियल रखंदव, उहे किरणा जेकॾहिं डायरेक्ट पवंदा त जीअं मां ॿुधायो त हिन में शिफ़ा आहे, त उहो बहितर थी सघे थो। पर न त इहे पंहिंजो पाण ई ॿारड़ा 15 खां 20 ॾींहंनि में बि ठीकु थी वेंदा आहिनि। ज़रूरी न आहे त असां दम दुरूदनि ॾे ऐं हकीम ॾे वञूं, डॉक्टरनि ॾे वञूं, पर सिवियरिटी असां ॾिसंदा आहियूं। जेकॾहिं विदिन 48 आवर्स यानी 2 ॾींहंनि जे अंदरि उहो पीलियाण जेका पेरनि ताईं अची वई आहे, इहा डॉक्टर सां कंसल्ट करणु घुरिजे। छो त कॾहिं कॾहिं माउ जे तरफ़ां बि जेको ट्रांसफ़र थिए थी पई त थायरॉइड जे करे बि इहे प्रॉब्लम थियनि था, त असां सिंपल हिकु अधु टेस्ट कराए ऐं अकॉर्डिंगली ट्रीट कंदा आहियूं त ॿार ख़तरे में न वेंदा। पर जेकॾहिं अहिड़े ॿार खे छॾे ॾिनोसीं 48 आवर्स, जेकॾहिं असां छॾे ॾिनोसीं ऐं उहा पेरनि खां बि एतिरी थी वई जो पूरो बच्चो पीलो थो नज़र अचे, त इहो दिमाग़ ते असरु रखे थो, दिमाग़ जे खलियुनि खे ख़ुशि करे थो ऐं हिकिड़ी बीमारी पैदा थी थिए जंहिंखे असां चवंदा आहियूं कनेक्टाइटिस, जंहिंमें झटको बि अची सघे थो। या ॾिसो हिकु त नॉर्मल आहे तव्हांजी नज़र हुजे, पर जेकॾहिं ॾिसो आहे त न पीलियाण तेज़ थी वई आहे त पोइ डॉक्टर सां कंसल्ट करणु ज़रूरी आहे त जे इन्हनि बीमारियुनि खां बची सघिजे। माउ खे जेकॾहिं BCA आहे त को मसइलो न आहे, पर B आहे त कॉन्शियस रहणो आहे। छो त B ट्रांसफ़र थिए थो पियो थ्रो प्लेसेंटा दुन जे ज़रिए या सीक्रेशन जे ज़रिए, छो ॿारड़ो सीक्रेशन बि अंदरां वठी थो पियो अचे, त थी सघे थो। जेकॾहिं मां पॉज़िटिव आहे हेपेटाइटिस B त विदिन असां त चऊं था त जेतिरो जल्दी थी सघे, असां टाइम छो ॿुधायूं, पूरो त डिले थो थिए पियो, त तव्हां 6 घंटनि जे अंदरि न त 12 घंटनि जे अंदरि उन ई ॿार खे जेको आहे सो इम्यूनोग्लोब्यूलिन बि लॻायो ऐं हेपेटाइटिस B जो डोज़ बि फर्स्ट ॾेई छॾियो। अच्छा डॉक्टर साहब, हिकिड़ो ॿियो सुवालु अचे थो ज़हन में, जेके ॿार ॼमंदड़ ई जेके जॾहिं नया पैदा थींदा आहिनि ॿार, त चयो वेंदो आहे त हिन जो ब्लड नथो ठहे, मतिलबु कुदरतन हिन जो ब्लड नथो ठहे, जंहिंखे थैलेसीमिया बि माइनर चई छॾींदा आहिनि। ऐं जे चवंदा आहिनि त अगरि तव्हांजे माउ पीउ खे थैलेसीमिया आहे त पोइ तव्हांखे बि थी सघे थी, त छा मेजर मां थींदी आहे या अगरि माइनर बि कंहिंखे आहे कंहिंजे माउ पीउ खे त ॿार में ट्रांसफर थी सघे थी? मोस्टली त मेजर तव्हां पाण जो जवाबु ॾिनो, पर जेकॾहिं पेरेंट्स मतिलबु ॿिन्ही जोड़े मां कपल मां कंहिं हिकिड़ी खे जेकॾहिं मेजर आहे ॿिए खे माइनर आहे त थींदो। अच्छा, पर जेकॾहिं ॿई माइनर बि आहिनि त बि 25% चांसिस हूंदो आहे, छो जो हिकिड़ो इहो बि फार्मूलो आहे असांजो, त जेकॾहिं ॿई माइनर आहिनि त केतिरा परसेंटेज चांसिस आहिनि त उन ॿार खे थैलेसीमिया थिए, ऐं जेकॾहिं ॿई मेजर आहिनि त पोइ त 100% थी सघे थो। त इन जे करे स्क्रीनिंग लाज़मी असां चवंदा आहियूं त शादी खां पहिरियों ई पंहिंजे बच्चनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ बनाइण लाइ हिकिड़ी स्क्रीनिंग टेस्ट कराए छॾियो त बहितर आहे। पर जेकॾहिं तव्हां पोइ बि शादी करणु था चाहियो त घटि में घटि कॉन्शियस त इंसानु हुजे, इन्हनि शयुनि खां त बचे न। डॉक्टर साहब, हिकिड़ो तमामु हिकिड़ो अहम जेको आहे सो टॉपिक माना सुवालु हिकिड़ो मां रखियो आहे, जेको असांजो हिकु त माना पेट में जेको ॿारु आहे अची वियो ॿारु जॾहिं अची थो वञे त असां जूं कुझु रिवायतूं आहिनि। ठीकु आहे, पहिरियां त माना माखी जो जेको आहे डोज़ ॾिबो आहे ॿार खे, गुटी बि ॾिबी आहे, ऐं वरी पोइ जेको आहे सो तंजणो जेको आहे सो उन मासूम ॿारु जेको उन काॾे वञे बि कोन थो, उनखे ॿधी करे छिक ॾेई करे ॿधनि था, ऐं उन खां पोइ मथे विहारण जे लाइ जेको मुंहुं रखी बि वीचारे ते लोड ॾेई छॾियऊं, ऐं आढींदा माना मसाज कबी आहे ॿार खे हल्को हल्को, पर असांजूं जेके मायूं आढींदियूं उन मथे खे ज़ोर ॾेई करे नक कयईं उहा उहा कंदो आहे, इहे असां ॾिठासीं ज़ुल्म ॿारनि सां। छा मतिलबु इहे भला माइरनि खे ईअं करणु खपे या न? ॿार जे लाइ केतिरो माना सही न मथे विहारण जे लाइ जेके इहे जेके थियनि पिया त इन में ब्रेन ते कहिड़ो असरु थो पए? साईं तमामु सुठो सुवालु आहे, ऐं इन ते मां जेकॾहिं मीडिया ते अॻु में बि ॻाल्हायो आहे, ख़ासि हुन सिंध में ॻाल्हायो आहे, शाज़िया करीम जॾहिं प्रोग्राम क्वेश्चन थिया ऐं ॾाढो बहितरीनु प्रोग्राम थियो। सभ खां पहिरीं त असांजूं जेके इहे रस्मूं आहिनि ग़लति बि कोन आहिनि। सही आहिनि ॻाल्हि? हा, छो पर हाणे जेको तव्हां चयो त हुनखे रसे सां ॿधणो न आहे। एक्चुअली छा आहे त मौसम जे हिसाब सां ॿार खे तव्हां कपिड़नि में बंदि कयो, ठीकु आहे। हाणे इन ते बि ॾाढिया ॻाल्हियूं आहिनि त ॿार घणा रोअंदा आहिनि, हाणे ॿार जे रोअण जो सबबु बि इन में असांखे हिते मिले थो। असां वटि हिकिड़ो इहो बि कॉन्सेप्ट थी वियो आहे त राति जो 11 बजे असां जेकॾहिं पेपर पारायूं था त सुबुह जो 11-12 ताईं उहो हूंदुसि।
पोइ इन में बि छा आहे त ॿारु इरिटेंट थो थिए पियो, ॿार खे हेठि गदलाइण थी लॻे, आलाइण थी लॻे त उहो ॿारु रोए थो। पोइ चवंदा आहिनि त तव्हां ॿार खे पेट में सूर आहे, हीअ सुती हुजे, हीअ सुती हुजे, सुती जी ज़रूरत कान्हे, तव्हां ॿार जी हिफ़ाज़त कयो, ॿार खे ख़्यालु कयो। अच्छा, ॿधण जो सुवालु इहो आहे त ॿधण जो कॉन्सेप्ट असांजो पुराणे दौर में इहो हो, जॾहिं हे बिजलियूं कोन हुयूं, थधियूं हुयूं, मन आहे जिते ॿारनि खे डिलीवर कयो वेंदो, त इन्हीअ में कपिड़नि में बंदि करे जेकॾहिं ॿधंदा हुआसीं त ॿारु हिकु हंधि उहो उते गरमड़ो थिए, उते निंड कंदो। इहो उन जे हिसाब सां कॉन्सेप्ट सही आहे, पर ॿधो ईअं न जो निशान थी पवनि। मथे विहारण जी जेकॾहिं ॻाल्हि आहे त इहो बि असांजो पुराणो आहे, हिकु रस्म आहे, पर उन जो तरीक़ो तव्हां पाण ई ॿुधायो त सिंपल कयो, जेंटल कयो, पर ईअं न आहे जो असां ख़ासि हिकिड़ी जेका सबर माई हूंदी, थुलड़ी हूंदी, उन खे विहारे। ॿधण सां जॾहिं ॿार खे ॿधंदा आहिनि त उन जो जेको कद आहे उहो एतिरो नथो वधे? न, ईअं न, ईअं न आहे। कद वधंदो, छो पेर त बंदि कोन था कयूं, बॉडी त बंदि ई कान्हे न, हे त एक्चुअली असां उन्हनि जा उज़वा था बंदि कयूं त जो गरम रहनि। सही, गरम रहंदो त ॿारु सर, पर तव्हां जीअं चयो त माना तंजणो हिन जे करे ॿधंदा आहियूं जो थधि न लॻे, पर मां तव्हांखे हिकिड़ो ॿुधायां त हिकिड़ो टैबू चइजे या हिकिड़ो सोच जेका माइरुनि जी इहा आहे, तंजणे ॿधण सां जेको आहे सो ॿारु डप में छिरक न भरंदो आहे। छिरक त नेचुरल आहे, त इन जे करे तंजणो ॿधंदा आहिनि त छिरक बाहर न वञे। इहो हक़ीक़त आहे साईं, बिल्कुलु आहे। इन खे प्रूव थियो आहे। हाणे ॿाहिरि बि ईअं थिए थो त ॿार खे महफ़ूज़ रखण लाइ, पर हाणे असां वटि अची विया आहिनि कॉट्स, अची विया आहिनि इंक्यूबेटर्स, अची विया आहिनि, ॿिया ड्रेसियूं बि हाणे अची वियूं। भला जेकी ड्रेस अहिड़ी आहे या जेका लाइट कवर साईं, ज़ोर बदन चेंज कयो विया, ॻाल्हि उहा ई आहे साईं। उनखे जी कार्गो में जीअं सामान पैक थींदो आहे ईअं ॿधींदा आहिनि माण्हू, असां डायो ॾिठियूं नी। जदीद दौर आहे न साईं हाणे, पर पुराणे दौर में त मां ॿुधायां न त इहो त ज़ुल्म हुयो न साईं, उनखे त असां पाण मनो था। जॾहिं ॿार खे नंढे हूंदे ॿधी छॾींदो त बदल मालिश ॿार जी जेका, त इहो हूअं जिस्म जे लाइ केतिरी सही आहे। कोई ज़रूरत, तव्हां मसाज कयो, जेंटली मसाज कयो, उन खां पोइ तव्हां हुनखे तड़ो कराए छॾियो ॿार खे, त ॾाढो कंफर्टेबली उहो निंड कंदो, आराम कंदो। ॾिसो न, सफ़ाई, असां पौधनि खे धोऊं था, गार्डन खे सफ़ा था कयूं, त ॿार खे बि धोआरण सां, ॾिसो असां वटि इहो आहे त 15-15 ॾींहं, महीनो ॿारनि खे तड़ो नथो करायो वञे। असां वटि अचनि थियूं, हिस्ट्री आहे असां। हा हा बाबा, छो चई सर्दी है, या चवंदा त भई मौसम जे हिसाब सां, इहो ज़ुल्म आहिनि। इन्हनि खां थोरो हटी करे मां चवंदा जेकॾहिं एॾी बि सर्दी आहे त हाणे त घर बंदि थी विया आहिनि, बिल्कुलु हाणे त हवा जो कॉन्सेप्ट ई कोन्हे, त तव्हां जेकॾहिं नीम गरम पाणीअ सां पंहिंजे बचिड़े खे धुआरींदव, साफ़ कंदव, त जेके जरासीम सभु झड़जी था वञनि, साफ़ थी थो वञे, ॿारु ॾाढो एक्टिव अलर्ट थो थी सघे। मोहर रखी रखण वारो बि कॉन्सेप्ट कंहिं हद ताईं सही आहे, को नुक़सानु कोन्हे को, या बाउंड्री आहे, मथे खे हवा कोन थी लॻे। अच्छा साईं, हिकिड़ी ॻाल्हि आहे, जे मोहर रखी चवंदा आहिनि त ॿार खे तव्हां सपोर्ट बेबी मथे विहारण जे लाइ, पर इहे तव्हां ॾिठा कलंदर जा जेके मज़ारुनि ते जेके नंढड़े दिमाग़ वारा जेके चवंदा आहिनि, छा चइबो आहे इन्हनि खे, इन्हनि में बि चवंदा आहिनि कि जेको आहे सो सिर्फ़ु मुंहुं में कुझु रखंदा आहिनि त उन मुंहुं नंढा थींदा आहिनि, एबनॉर्मल ॿार थी वेंदो आहे। हाणे साईं इन ते हिकिड़ो मिंट थो ॻाल्हायां, त हाणे हिकिड़ो इहो त हिकिड़ो फैशन बि थी वियो आहे, या तव्हां सही चई त हिकिड़ा सांचा था अचनि, जेके पैदाइशी ॿारनि खे ॿुधो अथऊं असां, ॾिठो कोन्हे, त उन्हनि खे ॾिना था वञनि त जीअं ब्रेन दिमाग़ जी ओसर थिए, दिमाग़ न वधे, इहे ॿार सुभाणे पिनण लाइ तयारु थियनि, मतिलबु फिनांशली गदागर थियनि। हाणे इहे हूअं त कॉन्सेप्ट इहो आहे त इहे माइक्रोसेफली आहिनि, यानी दिमाग़ नॉर्मल खां घटि आहे। असांजो 3 स्टैंडर्ड जेके लाइनियूं उन खां ॿार हेठि थो थिए। हाणे इन में मोस्टली छा थो थिए पियो, त जेकॾहिं हूअं कंजनाइटल जेका ॻाल्हि थो कयां पियो, हे त हिकिड़ो कमर्शियल था कनि पिया, हाणे अलाह साईं उन्हनि खां पुछंदो जो पंहिंजे औलाद खे ईअं था कनि पिया, त जेकॾहिं ॿारु जॾहिं ॼमे थो, जेको मां पहिरें चयुमि जेका असांजी तयारी न आहे, असांजे घर में ब्लेड न हूंदो आहे, जल्दी हूंदी आहे, असांजे घर में को ट्रॉल कोन हूंदो आहे, असांजे घर में कपिड़ा गरम कोन हूंदा आहिनि, छो जो हर हिकु पंहिंजे कम में मसरूफ़ लॻो पियो आहे, जेको अञा ताईं ॾिसूं था पिया, अञा ताईं टिल नाउ दुनिया केॾी जदीद थी वई आहे। पोइ उहो ॿारु जॾहिं ॼमंदो त हाणे छा कजे, बाबा ॿारु ॼमी पियो, पोइ डुकंदियूं, पोइ का काती हथु आई, को चाकू हथु आयो, को कंहिंजो सुबुह जो शेव कयल को ब्लेड हथु आयो, पोइ उन सां नाड़े खे कपिनि थियूं, उन मां तशनज जी बीमारी थी थिए, जंहिंखे टेटनस थो चए, घर में डिलीवरी थी थियनि मोस्टली। पोइ उन में इहो हूंदो आहे त इहे नंढे ॿारनि जो बि दिमाग़ माइक्रोसेफलिक हलियो थो वञे, छो जो तशनज थियो, झटको आयो, ॿारु 1 पीस थी वियो, उनखे ट्रीट न कयो वियो, उनखे चयो वेंदो आहे त भाई हिन ते सायो थी वियो आहे, हिनखे जिन थियो आहे, जिन को कोन्हे, हिनजी बि इलाजु आहे, पर ॾिसो थोड़ियुनि ग़लतियुनि जे करे, तयारी न हुअण जे करे ज़िंदगी हुन ॿार जे सां तबाह। जेके ॿार जीअं ई ॿार चवंदा आहिनि पैदा थींदो आहे त रोईंदो आहे, ठीकु आहे, काफ़ी ॿार रोईंदा न आहिनि, मतिलबु बिल्कुलु उहो हूंदा आहिनि, ख़बर न पवंदी आहे त हिनखे कुझु थी त न वियो आहे, उहो छो, उहो छा वजह आहे? ॿारु नॉर्मल इहो आहे त जॾहिं ॿारु पैदा थिए
त फौरन रोए, हा फौरन रोए। इहा हिकिड़ी सिहतमंद ॿार जी निशानी निशानी आहे। इते बि असांजूं वरी दायूं छा कंदियूं आहिनि, इवन हाणे त डॉक्टर संभाल ॾियणो साहिब अथनि ॿार खे, उल्टो करे अचे जो थियो हुनखे कुटनि वो तो डॉक्टर भी कनि कनि था था। मां चयो हा, हाणे असां बिल्कुलु। उन्हीअ में सिर्फ़ु हुनखे रुआरण जे लाइ हुनखे एतिरो अब्यूज़ कयो थो वञे, एतिरी तकलीफ़ ॾिनी थी वञे जो हुननि खे निशान थी था बिल्कुलु, पवनि। बिल्कुलु। हाणे इहा थी वई डिले कराए माना बर्थ एस्फिक्सिया। अच्छा बर्थ एस्फिक्सिया जो मक़सदु इहो आहे त ॿार खे ॼमण शर्त रुनो न, हुनजे दिमाग़ खे ऑक्सीजन मिली कोन, त उहे दिमाग़ जा परदा कुझु ख़ुश्क थी था वञनि। अलाह जो हिकिड़ो निज़ाम आहे त जीअं ई सर्कुलेशन अची वई, पर जेके न रुनो त माना दिमाग़ खे न पहुती, हाणे हुनखे रुआरणो बि आहे, न त दाईअ जे मथां असरु थो थिए, डॉक्टर जे मथां असे त पोइ हुननि खे उल्टा सीधा हेॾा होॾा करे मिड़ई हाली पेरेंट्स खे ॾेई था छॾनि पिया त ॿारु सही आहे। सही अॻिते हली करे जीअं अॼु इहा ॻाल्हि कई त इहो ॿारु प्रॉब्लम्स में अचे थो, यानी इन जो डेवलपमेंटली डिले थींदो। सही 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 त कॉलर बि मौजूदु आहे। तव्हां ॾाढी दिलचस्प ॻाल्हियूं कयो पिया ऐं यकीननि जेके माहिरूं ॾिसंदियूं हूंदियूं जेके जिन्हनि खे जेको ॿार जिन पेट में हूंदो उन्हनि जे लाइ तमामु हिकिड़ी इंफॉर्मेटिव इहे ॻाल्हियूं आहिनि ऐं अमल बि कनि। शल ऐं कॉलर असां सां गॾु मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भाईजान, छा हाल आहे? ख़ुशि आहियो? ख़ैर आहे? ठीकु ठाक? अदा दुआ अल्हम्दुलिल्लाह। अमी ॿुधायो, ख़ुशि लॻा पिया हो? अलहमदुलिल्लाह। अब्दुल शकूर हाले पहुतो, हथड़ी हैदराबाद। साईं ख़ुशि लॻा पिया हो? ख़ैरियत आहे? खैरियत खैरियत खैर। साईं डॉक्टर साहब, मां सुवाल पुछणो हुयो हिकिड़ो। जी तव्हां हीअं पंजण जी ॻाल्हि कई, माखी जी ॻाल्हि कई, पर उनखां पोइ ॾंद अचण था। मुंहिंजी पोटी आहे, ॾंद अचण शुरू थी विया ऐं असां हुनखे माखी हणंदा आहियूं। छा अने खां माखी हणणु ज़रूरी आहे? ऐं माखी ॾाढी ज़रूरी बि आहे हिन मौसम में, ऐं हुन में मोशनम थी वेंदा आहिनि, ॾंद अचण सां मोशनम थी वेंदा आहिनि। उहे आरज़ियूं न डॉक्टर साहब ॿुधाए सघनि था त छा छा हुन में परहेज़ करे सघिजे थी? ऐं ॾंद अचनि था त हाणे लाज़मी ॿार खे माखी हुन जॻह ते असीं हणूं था, थोरी चटायूं था, इहो छा वाज़िबु आहे? थोरो वाज़े करे ॿुधाईं। ठीकु महिरबानी साईं, ठीकु आहे महिरबानी। तव्हां प्रोग्राम ॾिसो था, तव्हांजी दिलचस्पी। साईं हाणे अर्ज़ु इहो आहे त ॾंद ईंदा आहिनि 5.5 महीननि खां पोइ। जी ॾंदनि जी शुरूआति थींदी आहे 5.5 महीननि खां बाद में। हे साईं जेको हिकिड़ो असां वटि आम नॉलेज लाइ त जीअं सभिनी भेनरुनि खे ख़बर पई, उहो ज़िक्र इहो थियो त ॿार खे ॼमण सां गॾु चाटो ॾिनो थो वञे, माखी ॾिनी थी वञे। असां था चऊं त ॿारु ॼमे त 35 मिंटनि यानी अधु कलाक जे अंदरि ॿार खे खीरो पियारियो। मां साईं तव्हांखे ॾंदनि जे बारे में ॿुधायां थो, पर खीरो पियारियो। हाणे खीर पीआरण जा कॉन्सेप्ट ॿ थी विया। हिकिड़ो त हुनजी शुगर लेवल मेंटेन थी वई, ऐं पहिरें माउ खे खीरो घटि ईंदो आहे। मेरे ख्याल में थोड़ा सा उर्दू भी बोलूँ, आप बोर नहीं हो रही, तो कि माँ का दूध पहले ही मौजूद है, लेकिन सिर्फ ये होता है कि क्वांटिटी बहुत कम है। एक स्पून भी आ जाए बहुत है। जे चवंदा आहिनि त ॿार खे खीर न आहे, मूं सवेरे चयो त अलाह पाक वाइदो कयो आहे त मां रिज़्क़ ॾियां थो, पहिरियां थो मोकिलियां, ॿार खे पैदा बाद में थो कयां, पर असां उनजो उबतड़ था वञूं। असांजो टोटल निज़ाम हाणे असांजो हटिजी वियो आहे उन दीनी ॻाल्हियुनि खां। हाणे जेकॾहिं ॿार खे अधु कलाक जे अंदरि असां खीर पियारियोसीं त उनजी शुगर लेवल मेंटेन थींदी, माना हुनखे को झटको बि न ईंदो। कॾहिं कॾहिं छा थींदो आहे त ॿार खे खीर घटि देरि सां पियारण जे करे हुनजी शुगर लेवल डाउन थी वेंदी आहे, हुनखे झटको अची सघे थो, माना असां ॿार खे बीमार पाण ई कयोसीं। उन अधु कलाक जे अंदरि छा हूंदो आहे त असां चुमियुनि में लॻी था वञूं, नाने जहिड़ो आहे, चाचे जहिड़ो आहे, मामे ते वियो आहे, बाबा जंहिं ते बि वियो आहे त खीरो त ॾियो। पर असां वटि इहा रस्मूं आहिनि, उहो खणंदसि वासी खणंदसि। असां चवंदा आहियूं त अधु कलाक जे अंदरि खीर ॾियो, जेको बि अमड़ जो आहे, पर माखी न ॾियो, माखी न ॾियो। साईं मां अचां थो तव्हांजे जवाब ते। जी जी हिन वक़्त में का बि माखी मूंखे त प्योर कोन थी मिले। बिल्कुलु प्योर मिले त इन माखीअ जो नालो ई शिफ़ा आहे, पर उहे शयूं मिलनि कोन थियूं पियूं हर हंधि। इवन मूं त ॿराड़ी में ॾिठो आहे त उते बि हाणे कंटामिनेशन थी वई आहे, उते बि थी वियो आहे। त उहा जेका शुगर आहे, जेका असां आर्टिफिशियल उन में विझी करे असां तयारु करे माखी करे ॾींसीं, इहा ॿारनि खे नुक़सानु थींदी इंतिहाई। सही असांजा इन में स्टडियूं आहिनि, मां पाण आगा खान में असां स्टडियूं कयूं, तुंहिंजा नुक़सान थियनि। असां इन करे हाणे मनो था कयूं त ॿार खे न घुटी, न पाणी, न काओ, 3 ॾींहंनि जा ॿार था अचनि कि आज बच्चे की उम्र 4 दिन हो गई है, तो भाई इसको दूध कौन सा, अभी तो दूध दिया नहीं है, कावा पिला रहे हैं। केॾो ज़ुल्म आहे त हुनखे का शुगर कोन था ॾियो, ॿारु रोए थो पियो, रड़ियूं पियो थो करे, हीअ सहंग उहो बुख में पियो थो रोए, तव्हां हुनखे काओ पिया था चई, अभी दूध आया नहीं है। बाबा खीर आहे, पर जेकर इहो न आहे त भला तव्हां मार्केट ॾेई वञो, मजबूरी। मां नालो नथो खणा, पर ॿार खे त ॾियो न। ॿार जी खुराक छा आहे? खीर।
ही छा ॿियो घुरंदो, ही पाणी कोन थो घुरे, हे घुटी कोन थो घुरे, हे तव्हांजी शहद कोन थो घुरे, हुनखे खीरो त पियारियो, ॿारु कंफर्टेबल सुम्ही पवंदो। साईं बाक़ी जेकॾहिं ॾंदनि जो जेको कॉन्सेप्ट आहे त मूं इहा उमिरि ॿुधाए छॾी त 5.5 महीननि खां अॻु में त लेसलाई कली आहे, पर जेकॾहिं अची था वञनि त ठीकु आहे, न त असां चवंदा आहियूं 5.5 खां 6 महीननि में ॾंद मथियां अचणु शुरू थियनि, चाहे हेठां ईंदा, पर उनखे माखी लॻाइण जी ज़रूरत न आहे। ऐं हिकिड़ो मिंट साईं जो ॿियो क्लियर करे छॾियां त साईं इन ॾंदनि अचण जे करे मोछ न कोन लॻंदा। अच्छा साईं, उहो असांजो डायरेक्टर साहिबु आहे, उहो चए पियो मुंहिंजी नंढड़ी आहे, हुनजी 9 महीना एज थी विया आहिनि, त ॾंद हुनजा न आया आहिनि। कैल्शियम जी कमियूं, सिंपल त मां इहो ॿुधाईंदुसि, कैल्शियम जी कमी मोस्टली। अच्छा, छो जो ॾिसो न असांजी मदर डिफिशेंट आहे, असांजा घरड़ा नंढा थी विया आहिनि, एयर हवा जो गुज़र कोन्हे, उस जो गुज़र कोन्हे, हाणे असां कैल्शियम वठूं किथां? असांखे त बल्कि अञा फैशन विटामिन डी हूंदी आहे न सर उस में, अल्लाह पाक जूं एतिरियूं नेमतूं, एतिरियूं विटामिन्स अथव। अच्छा, ॾिसो न ॿाहिरि जा माण्हू छो अञा ताईं सही बहादुर आहिनि, कुझु असां खां वधीक। सही, हुननि जा घर अङण वॾा आहिनि, हुननि जो वॉकिंग डिस्टेंस वधी विया आहिनि, सही, ऐं हो हर शइ खाइनि था पिया, कचो पको फ्रूट बि खाइनि था पिया। असांजो फैशन थी वियो त नहीं बसि इसको खाना है, पर असां वरी थोरो घणो ॿाहिरि निकिरूं था, पर जेके असांजा ॿार आहिनि जे 8 महीननि जो थियो 9 जो, उन्हनि खे अगरि उस नथी मिली सघे त पोइ उन्हनि जी विटामिन डी या कैल्शियम कीअं पूरी कयूं? ॾिसो जेके बि असांजा कुकिंग आयल आहिनि इहे चवनि था पिया त हिन में हे शयूं आहिनि, मूंखे त नज़र कोन थी अचे ऑनेस्ट। तंहिंजे करे मां चवंदा त जेकॾहिं विटामिन डी या तव्हांखे विटामिन ए, विटामिन ई, कैल्शियम, त उहे जेके इलाइक़े में सब्जियूं आहिनि उन्हनि मां अचे थी। जीअं मां चवंदो आहियां त हाणे जेकॾहिं साईं जो नंढड़ो आहे 9 महीननि जो, नंढड़ी आहे, ठीकु आहे, हाणे इनखे जेकॾहिं ॾहीअ जो हिकिड़ो रोज़ चमचो मिले त बि काफ़ी, पर ॾही फ्रिज जी रखियल न, इन मां इलेक्ट्रोड गुज़रिया माना हुनजो ज़ाइक़ो चांवरनि सां खाईंदी आहे ॾही साईं, ईअं खाए बहितरीनु आहे, दवा सुठो आहे, चांवरनि सां खाए, ईअं हिकिड़ो अमड़ रोज़ हुनखे चमचो प्यारे छॾे। असां था चऊं जेकॾहिं ज़ैतून जो तेल सुठो मिले वठो, साईं चए थो अधु वटी खाईंदी आहे त चमचे जी ॻाल्हि था कयो साईं, त पोइ साईं हिनखे टेस्ट साईं ज़फ़र जी धीउ आहे, मज़ाक थोरी आहे। कॾहिं कॾहिं ॿार में पाण कंजनाइटल बि थिए थी, ऐं कॾहिं कॾहिं माउ मां बि ट्रांसफर नथो थिए पैदाइश जे वक़्त में। अच्छा, आप क्या कहेंगी? बहुत गौर से सुन रही हैं कब से, तो अच्छा समझ में आ रही है कुछ? अच्छा, ये बात हो रही है बच्चे की, मतलब ग़िज़ाइयत पे। बच्चा जब पैदा होता है तो हमें हमारी जो रस्मात होती हैं, बच्चे को बांधना, मसाज को हम आर्ट कहते हैं, वो करते हैं और बेदर्दी से करते हैं, ठीक है। सो असा कहना मींदो अमा छा थी करे मारेंगे या ॿार खे, तो ये चक्कर था। अच्छा, ये जिस डाइट की बात कर रहे हैं, क्योंकि बच्चे का जो दिमाग जो रहता है वो बड़ा, मतलब जब तक एक्टिव नहीं होगा तो वो स्कूल में भी या किसी भी प्रोफेशन में जाएगा तो वो परफॉर्म नहीं कर पाएगा किसी भी एक्टिविटी में, ना स्पोर्ट्स में। तो हमने जो बाहर के हमारे दोस्त आते हैं, उनके बच्चे जब पढ़ते हैं, हम उनसे पूछते हैं कि यार आपके स्टैंडर्ड्स किस तरह से स्कूल के, वहाँ पे स्कूलिंग किस तरह से, वो यही बताते हैं कि स्कूल में सिर्फ बुक्स और एजुकेशन नहीं होते, स्कूल में वो देखते हैं कि बच्चे की हाइट क्यों नहीं बढ़ रही, बच्चे का वेट के हिसाब से हाइट है या नहीं है, फिर वो वहाँ पे हमें आला किस्म का जो मिल्क होता है वो कहते हैं, ये घर पेरेंट्स को बताते हैं कि आपके बच्चे की जो है मेंटल हेल्थ जो हो गई या फिजिकल हेल्थ है उसमें कमी है, ये मिल्क लेकर जाएं, और इतने 15 दिन तक 20 दिन का ये कोर्स है वो देते हैं। तो हमारे पास ये स्कूल में इस तरह का सिस्टम, मतलब है हमारे पास तो बोझ डालते जाते हैं कि भाई मैथमेटिक्स ये रिवाइज कर लो, तो हम इस फिर इस चीज कंटिन्यू करेंगे, सॉन्ग सुन लेते हैं, गाना जब तक हम सॉन्ग सुन लेते हैं, क्योंकि कचहरी सगर जो का मौसीकी भी ज़रूरी है, तो वो अभी रूह जी खुराक आहे। उस्ताद बादल वटा बिल्कुल। सो बादल भा छा ॿुधाईंदो? हिकिड़ो हबीब के नींदे लॻ मरां, हिकिड़ो सिर हबीब खे नींदे लॻ मरां, हुजन सिर घणा त वारे वारे वठियां। दिल खे भला कयां छा, हीअ दिल त बेचई आ, दिल खे भला कयां छा, हीअ दिल त बेचई आ, तो बार छॾिया छोड़े, तो बार
छॾिया छोड़े थी शाम सुरमैया दिल खे भला कयां छा हीअ दिल कबे चईया धण धूड़ खे उॾायो हो प्याजन दगन सां धण धूड़ खे उॾायो हो प्याजन दगन सां गाघर संभाल गोरी गाघर संभाल गोरी घर शाम थी वईया दिल खे भला कयां छा दिल खे भला कयां छा हीअ दिल कबे चईया हीअ दिल कबे चईया तो कर भनी खिलियोई मां बूंद थी वसी पियुस तो कर भनी खिलियोई मां बूंद थी वसी पियुस हर हिकु अदा सां ले हर हिकु अदा सां ले जाना नई नईया दिल खे भला कयां छा हीअ दिल कबे चईया थो फयाज़ पंहिंजे तूं प्यार सां निभाई कीअं थो फयाज़ पंहिंजे कीअं थो फयाज़ पंहिंजे तूं प्यार सां हर दौर में हसीनन हर दौर में हसीनन हर दौर में हसीनन कैसा वफा कईया हर दौर में हसीनन कैसा वफा कईया दिल खे भला कयां छा हीअ दिल कबे चईया तो बार छॾिया छोड़े थी शाम
चईया दिल खे भला कयां छा हीअ दिल तबे चईया ओ हीअ दिल तबे चईया वाह 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 कमाल कमाल ही दिल ते बेचैया कमाल करे छॾियो उस्ताद कमाल करे छॾियो ऐं अहिड़ो ई म्यूज़िक जॾहिं हले त असांजी जेको आहे सो केतिरो बि असां डाउन हुजूं ईअं अप थी वेंदा आहियूं बिल्कुलु चार्ज थी था चार्ज थी वेंदा आहियूं बिल्कुलु सो टाइम थियो आहे कमर्शियल ब्रेक जो व्यूअर्स मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन भलीकार व्यूअर्स एक दफ़ो ॿीहर भलीकार जी रोज़ जी तरफ़ अचूंगा रोज़ सां कचहरी पनी गठिया हम हेल्थ के बच्चों के इतने मामला चल गए ना एजुकेशन भी मतलब बहुत मसले हैं लेकिन अभी जो हमने वो टॉपिक अधूरा हमारा रह गया है कि बाहर के स्कूल्स के स्टूडेंट्स ये हैं कि ना सिर्फ एजुकेशन पर उनकी जो डाइट जो होती है कि बच्चे की कैपेसिटी एक तो मेंटली डेवलपमेंट करने के लिए वो उनकी काउंसलिंग करने के लिए वो उनके स्पेशलिस्ट होते हैं उनकी साइकोलॉजी को समझते हैं उसके अलावा जो उनके पास जो हेल्थ एक्सपर्ट भी स्कूल में होते हैं जो बच्चे की हाइट क्यों नहीं बढ़ रही वेट क्यों नहीं बढ़ रहा और दिमाग की एक्टिविटी के लिए क्या चीज़ ज़रूरी है जैसे मैंने कहा कि मिल्क भी इवन वो देते हैं डाइट भी देते हैं पेरेंट्स को बुला के तो यहाँ पे मतलब फीसिस तो बड़ी होती है प्राइवेट स्कूल्स की तो यहाँ पे भी ये सिस्टम क्यों नहीं होना चाहिए बिल्कुल अनफॉर्चुनेटली नहीं है मैं ये समझती हूँ कि एजुकेशनली वाइज हम बहुत ज़्यादा एजुकेशन को बैकवर्ड कर दिया ज़्यादा इंटरेस्ट नहीं लेते या ज़्यादा ध्यान नहीं देते 2022 में मेरे स्कूल में आगाज़ हुआ था जहाँ पे पीडियाश्योर कंप्लाइन जो है वो जो बच्चों को दी जाती है उसके लिए भी बुलाते हैं पेरेंट्स को ताकि पेरेंट्स को अवेयर किया जाए। वो तो कंपनीज जो है हम नाम नहीं लेते लेकिन कंपनीज वो खुद आती हैं वो ब्रांड को प्रमोट करने के लिए आती हैं। आप बता रही हैं मोर देन 5 इयर्स या सिलेक्टेड बच्चों के लिए लेकिन हम तो बेसिक बता रहे हैं ना जिस तरह भाई कह रहा है तो पहले तो उनको बेसिक कोई चीज़ मिले अकॉर्डिंगली जो वक्त के साथ खाएं तो बच्चे की ग्रोथ हो ग्रोथ मॉनिटरिंग नहीं हो रही वो डॉक्टर्स की बात कर रहे हैं वो डॉक्टर्स को उन्होंने हायर करना चाहिए। ये जो आपने सवाल किया कि फीस तो वाकई में जो हमारे प्राइवेट स्कूल्स हैं वो बहुत लेते हैं लेकिन आपके जो बच्चों के लिए स्पोर्ट्स डे वगैरह होते हैं जहाँ आप बच्चों को लेकर जाते हैं तो एक बच्चा है नर्सरी का उसकी 1200 रुपये स्पोर्ट्स की सिर्फ स्पोर्ट्स डे के लिए 1200 रुपये बच्चे के लिए गए ठीक है लेकिन वो बच्चा सुबह 10 बजे का गया शाम को 5 बजे आता है कहता है कि हमें पानी भी नहीं मिला 7 साल का बच्चा तो ये कौन सा स्पोर्ट्स है? नहीं हमारे स्कूल में सिस्टम नहीं है ऐसा ये अगर आप बच्चों से पैसे लिए जाते हैं तो बच्चों को दिया जाता है चूज़ दी जाती है अभी लास्ट ईयर गुजर के गया स्पोर्ट्स डे स्कूल में सेंट पैट्रिक्स में तो बच्चों को दिया गया क्योंकि बच्चे इन्वॉल्व थे और वो पार्टिसिपेट करते थे दे यूज टू स्टे हियर तो उनको दिया जाता था तो यहाँ पर तो कुछ नहीं है मैं किसी और स्कूल की बात बता रही हूँ आपको ये तो स्कूल कोई ऐसा होगा अब आप देखिए एक क्यूरिकुलम ये है मैं शायद बीच में बोल पढ़ता हूँ कि बच्चों की सिटिंग की स्पेस होनी चाहिए क्योंकि कंटामिनेशन जो हमें क्लिनिक्स पे हम ऑब्जर्व कर रहे हैं मैं जो 32 ईयर से मैं देख रहा हूँ तो जो अपर आरटीआई जो ऊपर वाली जो खांसी नज़ला जुकाम इवन टाइफाइड क्योंकि अब तक देखो हमने जो बात की है बेसिक पे मैं तो किसी डिजीज पे तो अभी आया ही नहीं हूँ टाइम भी नहीं है ये कहाँ होते हैं कि ये बच्चे छोटे हैं जब आपके स्कूल के बेंच पे बैठ रहे हैं आपकी बात नहीं कर रहा हूँ एक जनरल स्कूल वालों की जिनसे मेरी बातें हुई हैं कि भाई आप लोग थोड़ा स्पेस रखें वो जब एक दूसरे के मुंह में खांसते हैं बिल्कुल दे आर ट्रांसफरिंग द इन्फेक्शन वो घर में लेकर आता है घर में और बच्चे भी इस तरह से उस बीमारी के में मुब्तला हो रहे हैं तो कोशिश ये होनी चाहिए कि थोड़ा सा स्पेस होना चाहिए दूसरा होमवर्क चेक करने के लिए एक सिस्टम होना चाहिए जिस तरह से बहुत अच्छा बताया बाहर वहाँ तो न कॉपी दी जा रही है न घर के लिए कोई होमवर्क दिया जा रहा है जो कुछ है वहीं पे चलो हमें दूध तो वैसे ही नहीं मिल रहा मुल्क में तो स्कूल में बच्चों को क्या हम देंगे हमारे स्कूल के आगे से जो जहन को मुंतशिर करने वाली चीज़ें हैं उनको तो रोको हारन के ऊपर हारन सब साउंड्स स्कूल में आते हैं तो बच्चा पीसफुल तो है ही नहीं तो क्या सीख पाएगा उसकी कंसंट्रेशन होती नहीं है अब उसके हेल्थ पे आप लोग पेरेंट्स से बात करें या तो आपके पास एक डॉक्टर होना चाहिए जो कम से कम मंथली आकर अर्ली डिडक्शन हम कहते हैं
कि भाई आपके बच्चे की ग्रोथ क्यों नहीं हो रही है। ग्रोथ मॉनिटरिंग इज इम्पॉर्टेंट। मतलब ये ऐसे डॉक्टर्स जो हैं, जिस तरह से आप कंपनी के अपने ब्रांड को लेकर आती है, ऐसे काफी डॉक्टर्स भी हैं जो वॉलंटियर भी आ सकते हैं, विदाउट फीस आ सकते हैं। डॉक्टर्स आते हैं, वॉलंटियर भी आते हैं, नर्स भी है, स्कूल में क्लिनिक मौजूद होता है, हर स्कूल में है, तो नर्स अवेलेबल है। कुछ बच्चों को इशू होती है तो वो ट्रीट करती हैं, कुछ बच्चों की क्योंकि इश्यूज होते हैं कोई मेडिकली भी, तो फिर वो कॉल की जाती है पेरेंट्स को, और कब बच्चे कभी गिर जाते हैं तो फौरन स्कूल लेकर चला जाता है, पेरेंट्स को कॉल कर देता है। तो ये सारी फैसिलिटीज़ प्रोवाइड की जाती है। मैं ये समझती हूँ सिस्टम, क्योंकि हमारा क्या कह लें कंट्री का सिस्टम ऐसा है, तो स्कूल का सिस्टम भी फिर आपको पता है ऐसे ही होगा। अब मैं क्योंकि डिफरेंस कौन करेगा, आप हम करेंगे ना, बिल्कुल। और मैं ये कहती हूँ कि एज कम्पेयर टू जो हम स्कूल कर रहे हैं, मेरी जो बहन है वो अभी गई है, उसकी बेटी स्कूल में गई है अब्रॉड में, तो वो बता रही थी कि स्कूल में यहाँ पे क्या होता था कि यहाँ पे बहुत ज़्यादा वर्कलोड दिया जाता है। ऑब्वियसली है, ये वर्कलोड इतना होता है कि बच्चे नहीं कर पाते एज़ कम्पेयर टू अगर हम दूसरी कंट्री के स्कूल की बात करें, एजुकेशन सिस्टम की। अब वो वहाँ पे गई है तो उनके पास स्पोर्ट्स भी है, दूसरी करिकुलम एक्टिविटी भी है, वर्कलोड कम है, तो वो ज़्यादा इंटरेस्ट लेती है। जहाँ उसके ग्रेड्स कम आ रहे थे वहाँ वो अच्छे नंबर्स ले रही है। तो ये कंपैरिजन तो है स्कूल सिस्टम का। अच्छा, कैपेसिटी बिल्डिंग पे भी हम काम करते हैं, घर पे भी कोशिश की जाती है, लेकिन कैरेक्टर की मतलब डेवलपमेंट के लिए कुछ एफर्ट्स लेती, क्योंकि हमने देखे बड़े बड़े स्कूल्स में हमेशा 2-3 दिन से मैं डिस्कस कर रहा हूँ, 2 केस हुए हैं। एक हैदराबाद में एक बच्ची ने सुसाइड किया, वो 7 साल की बच्ची थी, जो पेरेंट्स की बातों को हम शायद पेरेंट्स ज़्यादा फील नहीं करते, लेकिन बच्ची ने फील किया कि मेरे पापा जो है दूसरी बहन भाइयों को ज़्यादा केयर करते, उसने बच्ची ने सुसाइड किया। ये बड़ा एक, मैं समझता हूँ कि मैंने लाइफ में फर्स्ट टाइम ये इंसिडेंट देखा। दूसरा, ये जो बड़े बड़े स्कूल्स हैं, ये बड़े बड़े स्कूल्स हैं जिसमें कि बच्चों को पढ़ाई के लिए भेजा जाता है। इंग्लिश बहुत अच्छी बोलते हैं, पढ़ाई भी बहुत अच्छी करते हैं, बड़े इंटेलिजेंट होते हैं, लेकिन जब कैरेक्टर की बात आती है तो अभी बड़ा, वो भी स्कूल बड़ा है, मैं अभी नाम नहीं लेना चाह रहा किसी के, मतलब वो एक चीज़ बदनामी हो जाती है, लेकिन उन बच्चों ने वो ड्रग पार्टी की, उसमें उन्होंने अरेंज की, वो कमिश्नर से वो परमिशन लेके आए। वो इतने इंटेलिजेंट बच्चे भी थे कि कमिश्नर को भी कोई बंदा फेस नहीं करता, वो फेस करके परमिशन लेटर लेकर आए हैं। उन्होंने ड्रग्स के अलावा बहुत वो हरकतें की जो मतलब हमारे समाज में मतलब बुराई को ही प्रमोट करती हैं। ये वो कर रहे हैं जो अभी उन्होंने कुछ वो कहते हैं ना, अंडे से अभी निकला बच्चा, तो ये वो बच्चे कर रहे हैं। तो मतलब जब ये चीज़ें स्कूल में, मतलब ये तरबियत सिर्फ एजुकेशन नहीं है, मतलब ये अखलाकियात जो है, इसके लिए क्या स्कूल कुछ स्टेप्स लेने चाहिए, ले रहे हैं, क्यों नहीं ले रहे? एक्चुअली वही बता रही, हमारा सिस्टम ऐसा है। अब कॉर्पोरल पनिशमेंट होती है जो स्कूल में स्ट्रिक्टली मना की जाती है कि बच्चों को आपने पनिश नहीं करना, गुस्सा नहीं होना, गुस्से से टीचर्स अक्सर हाथ उठा लेते हैं। और कितने मेरे टाइम पे ऐसे टीचर्स हैं जिनको टर्मिनेट कर दिया स्कूल से, फौरी जो था वो प्रिंसिपल ने निकाल दी। वाई? क्योंकि बच्चों को अलाउ नहीं है मारना। तो अगर आप बच्चों को पनिश या गुस्सा नहीं करेंगे, काउंसलिंग भी मना है, मतलब वो भी मना करते हैं कि बच्चों से, क्योंकि कुछ कभी इन्वायरमेंट ऐसा होता है बच्चे गुस्सा दिला देते हैं, एज ए टीचर गुस्से में आ जाता है एज ए ह्यूमन, तो वो भी अलाउ नहीं है। अगर बच्चे ने कंप्लेन कर ली है तो वो टीचर्स की नहीं सुनी जाती, बच्चे की सुनी जाती है। फौरन कुछ ऐसे है, मेरे सामने है, टीचर्स को निकाल दिया गया है। तो मैं ये समझती हूँ सिस्टम और निज़ाम ऐसा है कि कॉर्पोरल पनिशमेंट ठीक है, कुछ सर्टेन एक एक्सटेंड होता है जहाँ पे गुस्सा कर जाते हैं टीचर्स, और वो होना चाहिए तरबियत के लिए बच्चों की, क्योंकि मॉरल एजुकेशन डिपेंड्स ऑन उनके एथिक्स क्या हैं, क्या वो लर्न कर रहे हैं। तो अगर ये स्कूल सिस्टम में थोड़ा सा इसको प्रमोट किया जाए तो मैं समझती हूँ निज़ाम हो सकता है। और मैं ये समझती हूँ बच्चा जो है वो ज़्यादातर घर में सीखता है, तो जो घर का उसका इन्वायरमेंट है वो थोड़ी देर स्कूल में आके भी करेगा। अगर एक बच्चा घर से ही बिगड़ा हुआ है तो स्कूल में आके अपने साथ जितनी क्लास में जो उसके मेट्स हैं उनमें से भी कुछ है स्पेसिफिक बच्चे जो उसके साथ होंगे वो बिगड़ सकते हैं। स्कूल में भी निज़ाम होना चाहिए, मैं समझती हूँ घर में भी, और एज ए टीचर मैं समझती हूँ कुछ ऐसा काउंसलिंग सिस्टम होना चाहिए जहाँ पे टीचर्स को और बच्चों को काउंसिल किया जाए। क्योंकि ये जो पार्टी जो इन्होंने अरेंज की थी ये मतलब घर में नहीं की थी, ये सारे स्टूडेंट्स थे ना वहाँ के स्कूल के, वो उसी स्कूल के बच्चे थे जिन्होंने ये ऑर्गेनाइज किया। तो दैट मीन्स के ठीक है, तरबियत तो घर में थोड़ी बहुत वो मॉनिटरिंग हो रही है ना,
लेकिन ये जो सिस्टम ये स्कूल के बच्चों ने सारी अरेंजमेंट की थी। तो ये कि स्कूल जो इंतज़ामिया है इस चीज़ की मेन जिम्मेदार है, ठीक है। कोई माँ बाप नहीं चाहेगा कि मेरा बच्चा, वो 2-3 बच्चे हैं उन पे वो कभी नहीं चाहेगा मेरा बच्चा कोई ऐसी गंदी एक्टिविटी में आ जाए, ठीक है। ये मार वाला जो कॉन्सेप्ट है कहीं हद तक सही है, लेकिन असल जो है वो मेंटोरिंग होती है, बच्चों को साइकोलॉजिकल टाइम देना होता है, वो इशू होता है। लेकिन स्कूल में भी मतलब बड़ा रोल है इस चीज़ का कि आप अखलाकियात पे भी मतलब काम किया जाए स्कूल। इस हवाले से मैं एक एग्जांपल दूंगी। हमारे स्कूल में एक बच्चा है क्लास 7 में, तो वो बच्चा ये था कि बहुत अग्रेसिव था। जब भी वो स्कूल में आता था तो वो मारता था। कुछ बॉडी लैंग्वेज ने वो की जो अनएक्सेप्टेबल थी। क्लास बहुत अच्छी बात करें, बोलना चाहिए, ये यही चीज़ है। में वो उसका ऐसे था कि वो कुछ ऐसे एक्शन या एक्ट करता था जो कि एक्सेप्टेबल नहीं है। एज कम्पेयर छोटे बच्चों को देखो तो वो हरकतें अच्छी नहीं थी। तो जब पेरेंट्स को बुलाया, काउंसलिंग की, तो पेरेंट्स में सेपरेशन थी। सेपरेशन अब उस हद पे कि डिवोर्स में बात चली गई थी। फादर का कहीं और मैरिटल अफेयर था, तो वो बच्चे की जो सेहत पे था, मेंटल इश्यू में बहुत ज़्यादा था, जिस वजह से वो बच्चा जो था वो अपने ग्रैंड पेरेंट के पास रह रहा था, सिर्फ उनकी दादी थी। तो जिस वजह से वो भी नहीं, वो आती थी परेशान होती थी, स्कूल भी परेशान हुआ कि बच्चे को क्या करना चाहिए, क्योंकि वो इतना पीक पे था कि पेरेंट्स आके कंप्लेन कर रहे थे। बच्चे के कुछ एक्शंस थे दूसरे बच्चों के साथ वो कर रहा था, तो पेरेंट्स ने कंप्लेन किया कि, तो उसमें ये प्रिंसिपल ने बोला कि बच्चे को जो है वो हम निकाल देते हैं स्कूल में, यहाँ से चला जाए, दूसरे स्कूल में एडमिशन ले ले। तो फिर उन्हें आके दादी ने बताया कि ये इशू चल रहा है बच्चे का, तो किस तरीके से मॉनिटर करना चाहिए। बहुत अच्छा मॉनिटर किया। मतलब आपने ये जो चीज़ बताई ये बहुत कॉमन है। जो बच्चे माँ बाप के झगड़े देखते हैं उसमें बड़ा असर पड़ता है, और जो माँ बाप प्राइवेसी का ख्याल नहीं रखते, अपनी आपस की प्राइवेसी का, वो बेडरूम तक नहीं रखते, और वो बच्चे देखते हैं, तो बच्चे की भले उसको पता ना हो कि क्या हो रहा है, लेकिन वो उसकी इतनी सेंसेस होती हैं, वो फील कर जाता है, और वो फिर वो फितरती तौर पे या अनइंटेंशनली भी वो अप्लाई करने की कोशिश करता है। बहुत अच्छी चीज़ है ये, और ये वाकई में ये बच्चों को जी अगर केयर करनी है वो उसकी ये घर से ही शुरू होती है, लेकिन स्कूल की भी जिम्मेदारी है कि स्कूल में आराम से प्यार से बच्चों को काउंसिल किया जाए। फिर जैसे हम क्लास में जाते थे, टीचर्स को पता था कि ये बच्चा ऐसा है, काउंसिल किया जाता था, आगे बिठाया जाता था, क्योंकि वो वर्क बिल्कुल भी इंटरेस्ट नहीं था, कॉपीज में कोई काम नहीं होता था, नीस्ट बॉर्डर के क्या करना है क्या नहीं करना। तो आहिस्ता आहिस्ता बच्चों को समझाया जाता है कि दिस इज इम्पोर्टेंट फॉर योर करियर, आने वाले वक्त में आपके लिए बहुत इंपॉर्टेंट है। सर वक्त बहुत तेज़ी से तब्दील हो गया। जो माँ की गोद पहली दरसगाह कहलाती थी, अब वो दरसगाह हट गई, ठीक है। अब बच्चा दरसगाह के काबिल होता है तो हम उसको वैन पे बिठाते हैं, वैन के ड्राइवर की बातें सुनता है, फिर वहाँ पर जाकर जो कुछ जो भाई ने बताया वो करता है। तो मसला ये है कि अब उसको वो टाइम भी नहीं मिलता कि पेरेंट्स से कुछ सीखे। हमारे वालिदैन आते थे, हम खड़े हो जाते थे, आप लोग बिल्कुल सर, ठीक है। अब बाप खड़ा है, बेटा उसको ऑर्डर दे रहा है कि आज पिज़्ज़ा नहीं आया, आज ये नहीं कर रहे हो, आज ये नहीं, ये क्या कहते हैं। बिल्कुल। दूसरी बात, आप स्कूल में कितना भी कंट्रोल करो, सही, अनबिलीवेबल, क्यों कि मोबाइल का हमने गलत इस्तेमाल किया। बहुत सही बात। जवाब आ गया। हमने उसका राइट वे में तो हम गए नहीं, हमने उसका बहुत नेगेटिव में चले गए हैं। बच्चे हमारे मनफी हो रहे हैं। हमें एक्सेप्ट करना चाहिए कि सोशल मीडिया पे अच्छी चीज़ें बहुत कम है, बुरी चीज़ें बहुत है, और बच्चों को जब हाथ में आप फ्री हैंड दे देते हैं और मॉनिटरिंग नहीं करते, प्राइवेसी नहीं लगाते, तो बच्चे वहीं जाएंगे, और नेगेटिव चीज़ बच्चा हो बड़ा उसको अट्रैक्ट करती है। यूट्यूब हर चीज़ में प्राइवेसी है, पेरेंट्स के कंट्रोल में होता है, पेरेंटल कंट्रोल भी, लेकिन करें ना, वही में पेरेंट्स की यही जिम्मेदारी है। और रोज़ ने बहुत अच्छा टॉपिक को आज आपने जो आखिर में बताया, जो ये बड़ी कॉमन चीज़ है, और एजुकेशन पे हो, सेहत पे हो, सेहतमंद बच्चा होगा, एजुकेटेड होगा, तो हम समझते हैं कि तभी माशरा तरक्की करेगा। बिल्कुल ही। बहरहाल इलाही सुठो प्रोग्राम थियो और जो वरी मेहरबानी ताजी डॉक्टर साहब तव्हां आयो, आपका बहुत शुक्रिया डॉक्टर रोज, आप आई ऐं ही जो गिफ्ट है ये तव्हांखे जीएफएस बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जी तरफां आहे, ऐं जीएफएस बिल्डर्स एंड डेवलपर्स वारनि जी वरी मेहरबानी आहे जिन असांखे इन ख़ूबसूरत प्रोग्राम जे लाइ स्पॉन्सर कयो आहे, सहकार कयो आहे, ऐं उम्मीद कयूं था त हमेशह ईअं ई स्पॉन्सर कंदा रहंदा। आहे जेको आहे इहो ख़ूबसूरत गिफ्ट जेके आहिनि उहे तव्हांखे जीएफएस वारनि जे ई तरफ़ां आहिनि। प्रोग्राम जो टाइम बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे, ऐं हिकु दफ़ो ॿीहर तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी अचण जी। नेक्स्ट टाइम वरी इंशाअल्लाह कंहिं ॿिए प्रोग्राम में ज़रूरु तव्हांखे घुराईंदासीं। सेन सलामत, साथ सलामत हिन गाने सां गॾु। इश्क जे मेरे रस भी आहे, प्यार न मिलंदो कस
कस भी आहे। इश्क जे मेवे रस भी आहे, प्यार में मिलंदो कस भी आहे। पाण जे चाहियूं मिली सघूं था, कुछ त पंहिंजे वस भी आहे। चए तो तूं तो कोन आहे पर तुंहिंजी यादि ज़रूर आई। तोलाए लुछण मां मूंखे एॾो त मज़ो आयो। तोलाए लुछण मां मूंखे एॾो त मज़ो आयो। ॼण राति जो आशिक़ ॾे महबूब हलियो आयो। तोलाए लुछण मां मूंखे एॾो त मज़ो आयो। ॼण राति जो आशिक़ ॾे महबूब हलियो आयो। तोलाए लुछण मां मूंखे एॾो त मज़ो आयो। ठही वेई उन साण ख़बर नाहे। दिल कीअं ठही वेई उन साण ख़बर नाहे। मां सारा दिलबर खे मन दर्द भॻो आयो। तोलाए लुछण मां मूंखे एॾो त मज़ो आयो। ॼण राति जो आशिक़ ॾे महबूब हलियो आयो। तोलाए लुछण मां एॾो त मज़ो आयो। उन ॾींहुं ते लुड़क उभी मां सघंदो ई न आहियां। उन ॾींहुं ते लुड़क उभी मां सघंदो ई न आहियां। ऐं यार जॾहिं तो बिन को ॾींहुं वॾो आयो। तोलाए लुछण मां मूंखे एॾो त मज़ो आयो। खुश किस्मत से माण्हू जन लाए कॾहिं सरकश
खुश किस्मत से माण्हू जन लाए कॾहिं सरकशे काबिल सुठी आई महबूब मिठो आयो तो लाए लुछण मां मूंखे एॾो त मज़ो आयो ॼण राति जो आशिक़ ॾे महबूब हलियो आयो तो लाए लुछण मां मूंखे एॾो त मज़ो आयो एॾो त मज़ो आयो। मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।